अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अॼु 18 मार्च 2024 जो ॾींहुं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ही असांजो 13हों प्रोग्राम आहे असांजो। असल में ठाहियो आहे इहो आहे त क़ुरान शरीफ़ पंहिंजे पाण खे एक्सप्लेन थो करे। माना हिकिड़ी जाइ ते जेकॾहिं तव्हां महसूसु थो कया त बयान थो करे, इहा क़ुरान जी दावा। तंहिंजे करे अलाह चए थो न त क़ुरान शरीफ़ आसान आहे सम्झण वास्ते। माना क़ुरान शरीफ़ खे सम्झण लाइ ॿाहिरि वञण जी ज़रूरत कान थी पए। हा, कुझु मक़ामात आहिनि तशबीह वारा, पोइ उन्हनि खे वञण लाइ ॿाहिरि वञण लाइ कोई हदीसुनि जो सहारो वठिणो थो पए। लेकिन जन्नत में वञण लाइ उहे माना में साफ़ आहिनि, काॾे ॿाहिरि वञी ज़रूरत ई कान्हे का। आम माण्हू बि हिनखे तर्जुमे सां पढ़ी ऐं पंहिंजो जन्नत हासिलु करे सघे थो, बशर्ते उन ते अमल करे। अॼु मां हीउ जेको प्रोग्राम कयां थो त कीअं क़ुरान पंहिंजनि खे पाण कीअं थो एक्सप्लेन करे। अॼु मां उहे आयतूं कढियूं आहिनि जिते असांखे चऊं था त हिन में छा हिन जो मक़सदु आहे क़ुरान पाक जो, त वरी ॿी जाइ ते उहो मक़सदु असांखे क़ुरान ॿुधाइण थो करे। अॼु मां इन मौज़ू ते अचां थो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां इहे लाइ इहो प्रोग्राम ठाहियो आहे त जेके माण्हू चवनि था त आम माण्हू क़ुरान तर्जुमे सां न पढ़े, हीअं थींदो, ठीकु आहे। कुझु मुक़ामात क़ुरान में ज़रूरु आहिनि, पर उनजो सम्झणु एॾो ज़रूरी कोन्हे को। जन्नत में वञण जे लाइ असां वटि 90% मवाद सफ़ा सिधो आहे। बसि इन ते अमल कयो, तव्हां जन्नत में हलिया वेंदव। बाक़ी हाणे दर्जा त 100 दर्जा आहिनि न, जंहिंखे जेको जेतिरी महिनत कंदो। पर आम दर्जो असांजी लेवल ताईं त क़ुरान में सिधी सही इंफॉर्मेशन आहे, को वकड़ कोन्हे को। अलाह पाण क़ुरान में चयो आहे त क़ुरान जी का वलम यजअल लहू एवजा, माना क़ुरान में का अंदरूनी माना लफ़्ज़नि जी कान्हे, उहा ई माना आहे जेका माने ज़ाहिर आहे। क़ुरान में अजाइबात घणा आहिनि। मिसाल तौरु हे जेको आहे सो सूरे बकरा आहे, इन्हीअ में मिसाल तौरु ग्रुप आहिनि। माना हिकिड़ो ग्रुप आहे आयतुनि जो जेको इब्राहिम अलैहिस्सलाम आज़माइश आहे, यहूदियुनि जो कानून आहे, पैदाश ऐं इल्मु आहे, ईमान ऐं कुफ़र आहे। वरी ॿियो ग्रुप हेठां थो अचे मुख़्तलिफ़ तक़रीबन। हाणे मिसाल तौरु ईमान कुफ़र त इब्राहिम अलैहिस्सलाम आज़माइश, ऐं इहे जेके आहिनि ग्रुप ठहंदा ऐं हिन ग्रुपनि जी पाण में रिलेशनशिप आहे। ऐं इन जी रिलेशन ते अचूं त ॾिसो हीउ हिकिड़ो हाल थो वञे। इहा ग्रुप आम्हूं साम्हूं वारा जेके ग्रुप आहिनि पाण में मेल खाइनि था। माना अलाह ताला जा हिन में अजाइब एॾा आहिनि जंहिंखे तव्हां अलाए कोन था पहुची सघो। मिसाल तौरु ग्रुप 1 ऐं ग्रुप 9। ग्रुप 1 में 29 आयतूं आहिनि, ग्रुप 9 में 285 खां 286। ॾिसो ॿिन्ही जो टॉपिक साॻियो आहे। वरी अचूं था पंहिंजो पैदाश ते, त वरी ग्रुप 8 ऐं ग्रुप ॿियों उन्हनि जी पाण में मुलाक़ात थिए थी। उन खां पोइ वरी अचनि था मुस्लमाननि लाइ कानून, ग्रुप 7 ऐं ग्रुप 3 जहिड़ियूं आयतूं आहिनि। माना मौज़ू हिकिड़ो आहे। तंहिंजे करे इहे जेको ग्रुप 6 ऐं ग्रुप 4, इहे सभई मिसाल तौरु ग्रुप 6 में आहे मुस्लमान लाइ आज़माइश, ऐं ग्रुप 6 में इब्राहिम वारी आज़माइश। माना हिन मां सबक़ु सिखो, हाणे तव्हांजी आज़माइश हीअं थींदी त ॿई हिकिड़ी ॾींदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह दावा थो करे, चए थो व नज़लना अलैकल किताब, माना हे क़ुरान असां तव्हां ते नाज़िल कयो आहे। तिबियानल लिकुल्लि शै, हिन में हर क़िस्म जी इंफॉर्मेशन मौजूदु आहे जेका तव्हांखे जन्नत में वठी वञे। हिन में तव्हांखे आमलेट ठाहिण जी न मिलंदी, या हिन में चयो त ॿोड़ कीअं रंधिजे। हिन में उहा इंफॉर्मेशन आहे जेकॾहिं उहा पढ़ी पंहिंजी सवली ॿोलीअ में नथा पढ़ी सघो त कंहिं ॿार खे चयो त तव्हांखे सिंधीअ में पढ़ी ॿुधाए, उहा जेका ॿुधंदव उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदव त तव्हां जन्नत में हलिया वेंदव। इहो थो अलाह साईं चए त तिबियान लिकुल्लि शै, माना हिन में जन्नत में वञण लाइ जेके रस्ता आहिनि ऐं उनखे जन्नत खां रोकण वारा जेके रस्ता आहिनि, इन्हनि जो सॼो बयानु आहे। व हुदऊं व रहमतुनि, हिन में हिदायत बि आहे ऐं हिन में रहमत आहे। व बुशरा लिल मुस्लिमीन, त पंहिंजे मुस्लमान खे ख़ुशख़बरी ॾसियो त सवली शइ ॾिनी आहे जंहिंसां तव्हां जन्नत वञी सघो था। लेकिन अलाह फरमाए थो ॿी जाइ ते, वलक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्लि मसलिन। अलाह चए थो त तव्हांखे सम्झाइण वास्ते
ऐं हिन क़ुर में हर क़िस्म जा मिसाल बयानु कया आहिनि। मच्छर जा मिसाल बयानु कया अथई, मखे जा मिसाल बयानु कया अथई। हिकिड़ो शख़्स पे वियो गॾह ते चढ़ियो त चई त हे मोल क़ब्रिस्तान मां लॻियो, चई इन्हनि खे केरु जियारो कंदो, वरी उन्हीअ खे अलाह साईं मारे वरी उनखे उथारियो आहे 100 साल खां पोइ, जेको आहे सो पोइ गॾह त ॻरी वियोसि पर ॿियो। माना इहे सभु मिसाल क़ुर में असां अलाह साईं असांखे ॾिए थो, जीअं असांखे यकीन अचे। चए थो लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्ल मसन, तव्हांखे सम्झाइण वास्ते जन्नत जे रस्तनि खे वाज़े करण लाइ अलाह चए थो मां कई मिसाल बयानु कया आहिनि। कॾहिं मां कंहिं शइ जो मिसाल बयानु कयो आहे, कॾहिं मां हिन जो शींहं जो मिसाल बयानु कयो आहे, या टहंदड़ कंहिं पंहिंजो जेको गॾह जो मिसाल बयानु कयो आहे, या जेके वरी चए थो त जेकॾहिं गॾह जे मथां तव्हां किताब रखंदव त कोन थी वेंदो, जेकॾहिं तव्हां क़ुर आहे क़ुर पढ़ो ई कोन था त पोइ तव्हांखे क़ुर जो इल्मु त कोन्हे। इहे मिसाल बयानु कया अथई, पर चए थो माण्हुनि जो पंहिंजो नसीबु आहे। फ़अबा अक्सर नास इल्ला कुफूरा, पर अक्सर माण्हू क़ुर खे पढ़नि ई कोन था ऐं जेको इनकार कनि था, ऐं तंहिंजे करे नाशुक्र आहे। हाणे हिकिड़ी शुक्र तव्हांखे न हिकिड़ी बीमारी अची वञे मुल्क में ऐं तव्हांखे चवंद बाबा हीअ इंजेक्शन लॻंदी, हाणे इंजेक्शन तव्हां विरहाई बि आहे, कहिड़ो हणाए नथो, मरे पियो थो बीमारीअ में, त इहो नाशुक्रो थियो न, त अलाह साईं इहा ॻाल्हि करे थो। तंहिंजे करे वरी ॿी जाइ ते अलाह साईं फरमाए थो लक़द सरफ़ना फ़ी हाज़ल क़ुरान लिन्नास मिन कुल्ल मसलन, असां हिन क़ुर शरीफ़ में जन्नत जे रस्ते सिधे करण जे लाइ हर क़िस्म मिसाल बयानु कयो आहे। व कानल इंसान अक्सर शइ जदरा, पर माण्हू त जेको हर शइ में टोक करे थो ऐं हिनजो रुगो आहे ई माना हुनजो रुगो फॾो करणु, इंसान अहिड़ा आहिनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जे क़ुर ते न पढ़ंदव न ऐं तव्हांखे आसान क़ुर वल तअलमुन नबाह बाद हीन, पोइ अॻिते हली तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां वॾी कहिड़ी ग़लती कई आहे जो तव्हां अलाह जो ॻाल्हि ॿुधी कान। छो त अलाह त हिन ॻाल्हि ते माइंड थो करे न, त मां जॾहिं तव्हां सां ॻाल्हायां थो तव्हांखे टाइम कोन्हे जो मूंखां ॿुधो, तव्हां गाना ॿुधो था, टीवियूं ॿुधो था, यारनि सां कचहरी कयो था, मोबाइल फ़ोन ते कलाकनि जा कलाक टाटा कयो था, हे अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो ॿुधो नथा, पोइ चई मां तव्हांखे हिसाबु वठंदुसि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो लक़द ज़रफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्ल मसलिन लअल्लहुम यतज़क्करून, चए थो हिन क़ुर में मां हर क़िस्म जा तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि, सम्झण वास्ते बयानु कया अथऊं, की हिस्टोरिकल तव्हांखे ॿुधायूं अथऊं त मन माण्हू सुधरनि। क़ुर अरबी आहिनि, ऐं वॾी ॻाल्हि त मां हिन क़ुर खे अरबीअ में कयो आहे ग़ैर ज़ी एवजन, इन जी अंदरूनी माना कान्हे का, लअल्लहुम यतक़ून, त जीअं क़ुर खे सम्झी माण्हू तक़वा वारा थियनि ऐं बची वञनि। ऐं हिते जेको आहे अरबीअ जो मतिलबु इहो आहे त छाकाणि त असांखे तर्जुमो करिणो आहे त अरबी ज़बान पंहिंजी जाइ ते मुहकिम मौजूदु आहे, उन खे जेका रसूल साईं ज़माने अॼु बि अरबी उहा आहे। तंहिंजे करे इन्हीअ मां तव्हां पंहिंजी ॿोलियुनि में तर्जुमो कयो, छो त जेकॾहिं ओरिजिनल सही हूंदो त हुनजी कापी बि सही थींदी। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त मां ओरिजिनल उन ज़बान में ॾिनो आहे जेका वक़्त सां उन में का बि तब्दीली कान थी अचे। लेकिन 4 दफ़ा ऐं माण्हू तव्हांखे गुमराह कंदा। 4 दफ़ा क़ुर में अलाह साईं फरमायो आहे लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र, माना हीउ क़ुर सम्झण वास्ते, अमल करण वास्ते, जन्नत में पहुचण लाइ आसान लैंग्वेज इस्तेमालु कया, आसान तरीक़ो कया। हल में मुदकिर आहे केरु सम्झण वारो आहे, या ॿियनि में ॿी माना कया त हीउ कोर्स जो किताबु तव्हां खां जेको पेपर वरितो थो वञे हिन दुनिया में, इहो कोर्स आसान आहे, रुगो पढ़ंदव त हिन पेपर में पास थी वेंदव, पर आहे के पास थियण वारो। 4 दफ़ा इहो अलाह साईं हाणे अचो त क़ुर में केतिरियूं शयूं आहिनि से ज़िक्र, अचो पहिरीं आयत खणूं था। चए थो अल्हम्दुलिल्लाह, हिते अलाह साईं हिन में लम यज़कुर ताला लिहम्दिही हिन ज़रफ़न मकान वल ज़मानियन, माना हिते असांखे ख़बर कान थी पए त जेको हीउ पंहिंजो हम्द कराए थो कहिड़े टाइम जो आहे, कहिड़े वक़्त जो आहे, केतिरे एरिया जे लाइ आहे, त हीउ अलाह चए थो। हाणे वरी इन खे एक्सप्लेन थो करे क़ुर पाक ॿी आयत में, सूरत रोम में अलाह फरमाए थो फ़सुबहान अल्लाह हीन तुमसून, माना अलाह जी तारीफ़ आहे। ऐं जॾहिं तव्हां शाम जो निकिरो था, वहीन तुस्बून, सुबुह जो वञो था, लहुल हम्द फ़ी समावात, हाणे ॾसे थो तुंहिंजो हम्द कहिड़े एरिया में आहे। हिन जो हम्द आहे आसमान में, वल अर्द ऐं ज़मीन में, उहा अशियऊं व हीन तुज़रून, ऐं इन जो हम्द बि आहे राति जो जॾहिं तव्हां ढकियो था। वरी ॿी जाइ ते अचे थो इन हम्द जे बारे, हू अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, अलाह अकेलो आहे, सॼा पावर हुन वटि आहिनि, हुन ज़मीन अकेली ठाही आहे, काइनात अकेलो ठाहियो आहे, ऐं हुन काइनात खे मेंटेन या रखवाली हू अकेलो करे थो। तंहिंजे करे हुनजी प्रॉपर्टीअ मां सिर्फ़ु अलाह खां घुरंदो, उहो तव्हांखे ॾींदो। लहुल हम्द फिल ऊला वल आख़िर, अलाह जो हम्द शुरूअ में जॾहिं काइनात कान ठही तॾहिं बि हुई, वल आख़िर जॾहिं हुन ठाहे सॼो सिस्टम आहे उन में हुनजो हम्द आहे। लहुल हुकुम, सभु फ़ैसिला अकेलो अलाह थो करे।
तंहिंजे करे घुरिबो त अलाह खां घुरिबो, छो त फ़ैसिलो हुनजे हथ में आहे। भई इलाही तुरजाउन, ऐं ॿियो तव्हां अलाह ॾे मोटिणो आहे। वरी चए थो अल्हम्दुलिल्लाहि लज़ी लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़, माना हम्द अलाह जो ॻाल्हि हले पई त हिन में चई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, त पुछंदा भई अल्हम्दु तव्हां जेको कयो इहो कंहिंजो केतिरी एरिया जो हम्द आहे, कंहिंजो अलाह पंहिंजी करे थो, त इहो मां कढियो आहे क़ुर में, त कीअं इन हम्द खे ख़ुदि क़ुर एक्सप्लेन थो करे। वरी अचे थो अल्हम्दुलिल्लाहि लज़ी लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़, बेशक हम्द आहे अलाह जो जेका सॼी प्रॉपर्टी काइनात जी, यूनिवर्स जी, ज़मीन जी उन जी आहे। लहल हम्द फ़िल आख़िरा, ऐं हुनजो हम्द आख़िरत ताईं आहे। वहुल हकीम ख़बीर, बेशक अलाह ताला ॼाणे बि थो पर हुनखे ॾाहा पा हुनखे। तंहिंजे करे हू, ऐं ॿी ॻाल्हि त अलाह पंहिंजे मथां रहमत, पंहिंजे गज़ब खे ढके ऐं मथां रहमत लॻाए छॾी आहे। इन जे करे इहा हुनजी आहे हिकमत आहे। हाणे वरी अचूं था रब्बिल आलमीन, माना आलमनि जो रब। लम यबैन ताला हुन मां आलमीन, पर हाणे आहे त आलम केरु आहिनि हिन में, त क़ुर में हिते त कोन थो ॿुधाए। हाणे वरी क़ुर इन खे एक्सप्लेन कंदो। सूरह शूरा आयत नंबर 22-23, अलाह फरमाए थो तिल्क नेमतुन तमन्नुहा अलैय अन अबदत बनी इसराइल, त हे जेके बनी इसराइल चवनि पिया न हिन खे, त जेको आहे सो हा फिरौन पियो चवे त हे जेके तूं ॻाल्हियूं करीं थो त अलाह असांजे मथां जेके तो हिन बनी इसराइल खे जेके चई थो कयूं थी, त इन लाइ थिए तुंहिंजा बाना थियनि। काल फिरौन वमा रब्बुल आलमीन, चई तुंहिंजो कहिड़ो रब आहे, आलमीन वारो रब कहिड़ो आहे? त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चएसि थो हाणे आहे त आलमीन कहिड़ा आलिम? काल रब समावात वल अर्द वमा बैनहुमा, आलमीन में छा थो अची वञे, यूनिवर्स ऐं ज़मीन ऐं जेको हुन विच में आहे। इन कुंतुम मोकिनीन, जेकॾहिं तव्हांखे यकीन अचे। काल लिमन हौलहू अल्लाह तस्तमियूं, त फिरौन पंहिंजे दरबारनि खे जॾहिं ॿुधायो छा थो चए, काल रब कुं रब आबाकुल अवलीन, त वरी मूसा अलैहिस्सलाम चयो त इहो रब जेको तुंहिंजो वॾनि जो ऐं अॻियनि जो बि रब आहे साॻियो। इहा एक्सप्लेन थी वई आलमीन जी। वरी अचे थो रहमान रहीम। हाणे रहमान त हिन में चए थो त हिन में हीउ बयानु थो करे अला वजह मुबालिगा रहमान अशद मुआ रहीम। हाणे चए थो जेको रहमान आहे न, इन में वधीक मुबालिगो आहे रहीम जे मुक़ाबले में, ठीकु आहे न, छाकाणि त जेको आहे सो हाणे वलिल मोमिनीन फिल आख़िर अर्ज ज़ू रहमा, ऐं क़यामत जे ॾींहं ते बि रहम कंदो। हाणे इन खे एक्सप्लेन करिणो आहे त इहो रहमान रहीम जो कीअं आहे। हाणे अचो ॾिसूं था। अलाह फरमाए थो अवलम यरो इलल तईर, चए थो तव्हां पखियुनि खे मथे ॾिसो, फ़ौक़हुम मथे, साफ़ातियूं यकबिज़न, पर हीअं बंदि बि कनि था ऐं खोलियूं था। मां युमसिक हुन इल रहमान, इन्हनि खे हवा में केरु खयो बीठो आहे? रहमान। हाणे ॾिसो हिते रहमान जी डेफिनेशन अची वई, त माना जेको अलाह पाक हिन दुनिया जे शयुनि खे संभालियो बीठो आहे। ॾिसो न सिज मथे बीठो आहे, न को अथसि रसो ॿधल, न को किथे ठुल ते बीठो आहे, हवा में टंगियो पियो आहे। हाणे जेकॾहिं हवा में टंगियल आहे, मथां तव्हां हवा में का बीहारियो त फहको अचे कंदी। वरी जेके पखी आहिनि उहे कीअं हवा में बीठा आहिनि, कंहिं डिज़ाइन कई आहे, त चए थो इन्हनि खे केरु झलियो बीठो आहे? इल रहमान, रहमान। इन्नहु बि कुल शयुनि बसीर, बेशक अलाह ताला हर शइ जी डिज़ाइन कई आहे, हर शइ खे ॾिसे थो। इहा आहे हुनजी रहमान, माना असांजे मथां इहे जेके ज़मीन सिज चंड तारा, इहो रहमान जा कम आहिनि। वरी ॿी जाइ ते ॿियो रहमान जो ॿियो कहिड़ो कमु आहे? और रहमान अल्लमल क़ुर ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। वरी चए थो त हिन जी रहमानियत जो वॾे में वॾो जेको अलाह साईं कमु कयो आहे, अल्लमल क़ुर, तव्हांखे क़ुर ॾिनो अथई। हे कोर्स जो किताबु, कोर्स जो किताबु इन लाइ त जेको शैतान आहे उहो ज़हर थो फैलाए, ऐं एंटीडोट माना ज़हर जो तरियाक हिन क़ुर में आहे। शैतान तव्हांखे जेके विसविसा थो विझे जहन्नम में वठी वञण लाइ, हुनजो जेको इलाजु हिन क़ुर में आहे। जीअं छा चए न पंहिंजो तूं तंहिं तबीब वटि पर तो कीअं जी जॾो कयो सुती जा सूर जी, हीअ सुती जा सूर जी, सुती जा सूर जी इहा तो वटि हुई, पर तो में का घटि न त हू त साले का सूर जा। त चए थो हीअ सुती आहे सूर जी। तंहिंजे करे सभ खां वॾो जेको अलाह जो असांजे मथां रहम आहे उहो आहे हिन क़ुर ॾियणु। जे न ॾिए त असां धाणा थी वञूं, हे शैतान जिन असांजा लाह कढी छॾनि। लेकिन इन्हनि शैताननि जिन्हनि जे टेक्निक खे असां जेको आहे हिन क़ुर सां दूरि कयूं था। त इन करे पहिरियों अलाह जेको असांजे मथां कमु कयो आहे, जेको इहो अल्लमल क़ुर, असांखे इल्मु क़ुर ॾिनई, ख़लक़ल इंसान, पोइ वरी अचे थो त असांखे इंसान करे पैदा कयईं। हाणे ॾिसो न केॾियूं मख़लूक़ात आहिनि, पर इंसान सभिनी खां सुहिणो आहे। कुता गॾह ॿिला सभु अथसि, फ़रिश्ता अथसि, लेकिन इंसान माना एॾी हुनजी का रहमानियत आहे जो इंसान खे पैदा कयईं। वरी माना वारे वारे सां हिकिड़ो
क़ुर जो इल्मु वधि में वधि उनजी रहमानियत आहे। वरी ख़लक़ल इंसान ॿिए नंबर ते हुनजो रहम आहे असांजे मथां। ऐं टे नंबर ते आहे अल्लमहुल बयान, जो इंसानु ठाहिण खां पोइ उनखे अहिड़ो को सिस्टम अथई जो जॾहिं सोचे थो त वात मां आवाज़ु कढी सघे थो। हाणे मां ॻाल्हायां वेठो न, हाणे हीअ जेको मां ॻाल्हायां थो इहा हिकिड़ी हाईली टेक्नीक शइ आहे। कीअं? सभ खां पहिरीं हाणे मां मिसाल तौरु हाणे मां हीअ हथ में मूंखे खणणो आहे, हाणे मां चवां थो खणां, हाणे सभ खां पहिरीं त मां सोचां थो मूंखे करिणो छा आहे, माना उहा सोच थी पैदा थिए। उहा सोच वरी डायरेक्शन ॾिए थी ब्रेन खे त मां हीअ हथ में खणंदुसि, पोइ ब्रेन वरी हिन हथ खे चोरे थो, हथु वरी खणी हिनखे मथे करे थो। इहा जेका सॼी शइ आहे हिन में वरी आहे त इन जो लफ़्ज़ बि अचणु खपनि त हीअ जेका शइ मां खणां थो पॉइंटर, त मुंहिंजे ज़हन में इहो इन जी माना बि अचे त पॉइंटर थो खणां, पॉइंटर थो खणां, या मां हीउ चश्मो थो खणां, या मां क़ुर थो खणां। इहा सभु ब्रेन में मां आर्डर थो कयां, माना असां जेको रूह आहे उहो आर्डर कंदो आहे। हे ब्रेन में पंहिंजो आर्डर आहे ई कोन। ब्रेन बि हिकिड़ी मशीन आहे जंहिंखे जेको हुकुम मिले थो उहो कमु थी करे, ऐं उहो ब्रेन बाक़ी इहो आहे त हुन सॼी हुन वटि पावर आहे त हथनि खे वञे हीअं हेॾे मुड़ कर हेॾे मुड़ कर, इहो ब्रेन जो कमु आहे। लेकिन इहो केरु थो हुनखे कराए? इहो असांजो रूह थो कराए। जे रूह निकिरी वेंदो त ब्रेन खे छो त इंस्ट्रक्शन न मिलंदा, तंहिंजे करे कुझु बि कोन कंदो, इहो मौत अची वेंदो। अल्लमहुल बयान ॾिसण खां बि वधीक हाई क्वालिटी टेक्निक आहे। छो त इन्हीअ में घणियूं मां हाणे ॾिसां वेठो शयूं, लेकिन ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ो त मेमोरी खपे त मां लफ़्ज़ कहिड़ा थो यूज़ कयां। वरी उहो रूह हुनखे आर्डर करे ब्रेन खे त हीअ लफ़्ज़ तूं कढ, वरी उहे ब्रेन वरी हिन ज़बान खे चए थो त हाणे तुंहिंजे आवाज़ु कीअं थो निकिरे। जेका हवा निकिरे थी न उहा ज़बान हुनखे ईअं गोल फेराए थी त लफ़्ज़ थो निकिरे। पर जेकॾहिं बात तुंहिंजे हुजे त तव्हां ॻाल्हाए बि कोन, छो त निर्घट मां निकिरे थी उहा उनखे सॉफ्टवेयर खे ईअं फेराए थो जो अखर निकिरे। अचु वञु मां, इहा सभु हवा जेका ज़बान ईअं पाण खे वकड़ ॾेई इहो आवाज़ु कढे थी। इहा वॾे में वॾी टेक्निक आहे। इन में अलाह जो वॾे में वॾो असांजे मथां रहम आहे। वरी अलाह साईं फरमाए थो ॿी जाइ ते रहमान ऐं रहीम खे एक्सप्लेन थो करे क़ुर। हुअ लज़ी युसली अलैकुम वल मलाइकतु लियुख़रिजकुम मिन ज़ुल्मात इला नूर, तव्हांजा जेके आहिनि से इला नूर व कान बिल मोमिनी रहीमा। अलाह ताला जेको आहे सो इन क़ुर जे रस्ते चाहे थो त तव्हां गुमराहीअ मां निकिरी नूर में अचो, ऐं अलाह ताला पंहिंजे मोमिननि सां रहीम आहे। तॾहिं त चाहे थो त तव्हां गुमराहीअ मां निकिरी हिन क़ुर जे रस्ते नूर में अचो। ऐं नबी करीम साईं चयो त तव्हांजे मथां अलाह जा फ़रिश्ता बि तव्हांजे मथां सलातूं मोकिलीनि था त तव्हांखे हिते अलाह साईं असांजे नाले चए थो त तव्हांखे गुमराहीअ मां कढी नूर में ॾियूं। छो त वकान बिल मोमिनी रहीमा, अलाह चए थो मुंहिंजे मोमिननि सां मां रहीम आहियां न, तॾहिं त उन्हनि खे मां इन गुमराहीअ मां कढी नूर में आणियां त अलाह चाहे थो त जन्नत में वञूं। यकीन कयो अलाह हिकिड़ो हक़ आहे, जीअं कंसल्टेंट हूंदो आहे न दवाउनि जो, अलाह पाक असांखे दवाऊं ॾिनियूं आहिनि त जीअं बीमारीअ मां छुटूं। बीमारीअ मां छुटणु माना जन्नत में वञूं। ऐं होॾां जेको शैतान आहे उहो चाहे थो त जहन्नम में वञनि। अलाह त चाहे थो, छो त अलाह असांखे ठाहियो आहे, छो चाहींदोसीं जहन्नम तम योम यलकौनु सलाम। जन्नत में जॾहिं ईंदा न त उते हुनखे सलाम कया वेंदा। वअद लहुम अजरन करीमा, अलाह हुननि जे लाइ वॾियूं नेमतूं ऐं अजर जेके आहिनि से अलाह हुन सां वाइदो कयो आहे। हाणे वरी अचे थो मालिक योम दीन। हाणे चए थो त अबहम अलाह ताला योम, हाणे योम दीन क़याम जो ॾींहुं आहे, लेकिन हिनखे अञा क्लियर क़ुर पाण कंदो। हाणे तॾहिं अॼु असांजो मौज़ू छा आहे त क़ुर पंहिंजे पाण खे पाण थो सम्झाए। ॿाहिरि वञण जी घणी ज़रूरत आहे ई कान, तॾहिं चए थो त हीउ कोर्स जो किताबु आसान आहे। हाणे चयो मालिक योम दीन, माना हू मालिक आहे योम दीन जो, उन ॾींहं जो। हाणे इहो कहिड़ो ॾींहुं आहे? जुमो आहे, छंछरु आहे, आचर आहे, योम दीन छा आहे? अचो हाणे वरी क़ुर पाण थो एक्सप्लेन करे। अचो सूरत इन्फ़ितार में अलाह पुछे थो वमा अदरा कमा योम दीन, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे त योम दीन छा आहे? ॾिसो हुते चई योम दीन, हाणे असांखे एक्सप्लेन करण लाइ, असांखे ध्यानु छिकण लाइ चए थो तव्हांखे कहिड़ी ख़बर योम दीन छा आहे? सुम मा अदरा कमा योम दीन, वरी ॿुधायो त तव्हां ॿुधायो त योम दीन छा आहे। हाणे असांजी अटेंशन थी वियो त हाणे असां अलाह असां खां पुछे त योम दीन छा आहे। लाज़मन असां त कोन ॿुधाईंदासीं, हाणे पाण ई ॾिसी हलो अॻिते ॾिसूं था। चए थो योम ला तमलिक नफ़्सुन लि नफ़्सिन शैया, चए थो ही उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं केरु कंहिंखे नफ़ो न ॾेई सघंदो। माना हिते त असांखे ठॻनि था न, बाबा तूं साईंअ जी चीच पकड़ींदे जन्नत में हलियो वेंदे। हाणे मां सदाईं चवंदो आहियां साईं जन्नत में कीअं वठी वेंदो? पहिरीं त पंहिंजा प्रकार ॾिसे त पाण पहुचे थो, या तव्हांखे भित टिपाईंदो जन्नत जी। त इन करे अलाह फरमाए थो उन ॾींहुं
केरु कंहिंजो नफ़ो कंहिंखे ॾेई न सघंदो, हर को पंहिंजो हिसाबु ॾींदो। वल अमर योम इज़िन लिल्लाह, ऐं उन ॾींहुं सभु फ़ैसिला अलाह कंदो। इहो आहे योम दीन। इहो माना क्लियर थी वई क़ुर मां त योम दीन आहे जंहिंमें हिसाबु किताबु थींदो, केरु कंहिंखे नफ़ो नुक़सानु न ॾेई सघंदो उन ॾींहुं। ऐं उन ॾींहुं सभु वल अमर माना हुकुम सभु योम इज़िन लिल्लाह, इहे उन ॾींहुं अलाह जा थींदा। वरी अचूं था त सिरात लज़ीन अनामत अलैहिम, उहो रस्तो जंहिं तव्हां इनाम कयो आहे। हाणे चए थो लम युबिन अलाह ताला हुना मिन हाउला अलैहिम, अलाह हिते ज़ाहिर इनाम कहिड़ा आहिनि। असांखां तो चवराए त तव्हां सिधो रस्तो अलासीं असांखे ॾे, अहिड़ो जेको तो माण्हुनि ते इनाम कयो। हाणे अलाह वरी इन खे पाण ई एक्सप्लेन कंदो। ॿुधो, सूरत निसा में चए थो वमई युतिल्लाह व रसूल, जेको अलाह ई अलाह जे रसूल जी इताअत कंदो माना चवणु वठंदो, माना हिन खे पढ़ी शैतान ऐं जिननि जे ज़हर खे ही एंटीडोट आहे, माना ज़हर खे न्यूट्रल करण वारो आहे। हू जेके तव्हांखे विसवसा विझंदा आहिनि, विसवसनि खे ई ख़तमु करण वारो आहे। त माना हिन जी थी जेकॾहिं तव्हां इन ते ऐं अलाह जे रसूल ते हलंदव, फ उलाइक मअलज़ी अनअम अल्लाह अलैहिम, त पोइ तव्हां वञी उन्हनि सां गॾु थींदव जिन ते अलाह इनाम कयो आहे। कहिड़नि मां? मिन नबीन, नबीन सां वञी गॾु थींदव। व सिद्दीकीन, सिद्दीकीन सां गॾु थींदव। व शुहदा, ऐं शाहिदनि जेके शहीद थिया आहिनि उन्हनि सां गॾु थींदव। व सालिहीन, ऐं नेक शख़्स सां गॾु थींदव। व हसन उलाइक रफ़ी, छा ज़बरदस्त कंपनी हूंदी उहा तव्हांजे लाइ। हाणे असांखे ख़बर पई त अनम अलाह माना जंहिं ते अलाह इनाम कया केरु केरु आहिनि, त चए थो मां तव्हांखे उन्हनि सां मिलाईंदुसि। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त सूरे फातिहा में जॾहिं चऊं था त सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, असांखे उहो रस्तो ॾेखार जिन तो इनाम कयो आहे, त आख़िर उहे इनाम कंहिं ते कयो हुई। इहा वरी क़ुर पाण सूरे निसा में चए थो त तव्हां जॾहिं कामयाबु थी वेंदव ऐं बची वेंदव त पोइ तव्हां गॾींदुसि जंहिंजे मथां मूं इनाम कयो आहे। ऐं केरु आहिनि? नबी, सिद्दीकीन, शुहदा ऐं सालिहीन। पोइ हसन उलाइक रफ़, ॿुधायो त तव्हां वञी कुर्सियुनि ते वेहो अहिड़ी कंपनीअ में, छा अलाह जो असांजे मथां रहम हूंदो। इन जे करे हिकिड़े अचे थो त रबिया बिन काब असलमी रसूल असांजो कमकार कंदो। चए थो कुन त अबीत मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त चए थो मां राति जो बि नबी करीम असांजो कमकार कंदोसि। आते तूं बि वुज़ू, पाणी वुज़ू ॾींदोसि, हाज तो ॿियो को मूंखे कमकार चवंदो त मां कंदो हुउसि। सो हिकु दफ़े मूंखे चई त फ़काली सल, चई भला घुर मूंखां कुझु शइ। फ़कुल तो असालक मुराफ़क़तक फिल जन्नत, चई मां चवां थो त जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। त नबी साईं चयोसि कालो गैर ज़ालिक, न न ॿियो कुझु घुर। कुल त हुओ न साईं बसि इहा अथो, का परवाह न आहे तोखे मां। चए थो काल फ़अइनी अला नफ़्सक बि कसरतुल सुजूद, चई पोइ मुंहिंजी तूं हेल्प कर इन कम में, कसरत कर, नफ़िल पढ़, अलाह जो घणी इबादत कर, त पोइ मूंखे इहा हेल्प मिलंदी त मां तुंहिंजो इहो कमु कयां। या चईंसि त न परवाह न आहे, जेको वणई सो कर, मां तोखे वठी हलंदुसि जन्नत में। अलाह खां असांखे ॾिजणु खपे। वरी चऊं था गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दोलीन, हाणे आहे त हिन में अलाह ताला इहो कोन थो ॾसे त इहे मग़ज़ूब जंहिंजे गज़ब थियल आहिनि इहे केरु आहिनि, ऐं जेके गुमराह ज़ालिन केरु आहिनि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी त इन जी तफ़सीर आला शान कई आहे। चए थो त ज़ालीन त उहे आहिनि जेके चवंदा, अॼु असांखे जॾहिं तर्जुमो बि थी वियो क़ुर जो, ऐं चवंदा न पढ़ूं था पर असांखे सम्झ में नथो अचे, चए थो इहे ज़ालीन आहिनि, इहे ज़ालीन आहिनि। ऐं मग़ज़ूब जे नाले चए थो त उहे माण्हू जिन खे क़ुर जी ख़बर आहे लेकिन उन जे निज़ाम खे नाफ़िज़ नथा कनि, मुअल अंग्रेज़नि जो निज़ाम पिया था हलाइनि, अलाह जे दीन खे ग़ालिब नथा कनि, इहे मग़ज़ूब आहिनि। अॼोके दौर जा जेके कोशिश ई नथा कनि, नही अल मुनकर जेके नथा कनि, इहे मग़ज़ूब आहिनि। ऐं ज़ालीन उहे आहिनि जेके चवंदा क़ुर ॾुखियो आहे ऐं ॾुखियो आहे। ऐं तंहिंजे करे हाणे आहे त इहे मग़ज़ूब ऐं ज़ालीन, क़ुर हिनखे कीअं थो एक्सप्लेन करे। अलाह ताला फरमाए थो बेसां मश्तरू बि अनफुसहम, इन्हनि माण्हुनि जेका न छा बुछड़ी कमाई आया आहिनि हिते आख़िरत में। बिमा अंज़ल बग़ियन नज़र अल्लाह मिन फज़ली अला मन यशा इबादी,
त इन्हनि जेको सो क़ुर खे झेड़ो करे ऐं पाण में जेको सो ज़िद करे जेको छॾे ॾिनो ऐं इन ॻाल्हि लाइ त अलाह पंहिंजे कंहिं बि बाने ते जंहिं ते चाहे क़ुर नासिल करे सघे थो फ़ाऊ बि ग़ज़बिन अला ग़ज़बिन, पोइ इन्हनि ग़ज़ब कमायो अलाह जो, ग़ज़ब मथां ग़ज़ब, इहे मग़ज़ूब इहे आहिनि। वलिल काफ़रीन अज़ाबुन मुहीन, अहिड़नि काफ़रनि जे लाइ जेको आहे सो ज़लील कंदड़ अज़ाब हूंदो। त अलाह फ़रमाए थो त इन्हनि हिन क़ुर खे छॾे ॾिनो, पंहिंजो कहिड़ो कमाई कई अथनि त चवनि था त असीं हिन खे मञूं कोन था ऐं ज़िद जे करे, ऐं चयईं त इहो छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लथो आहे, हे असांजे मथां लहे आहे, तंहिंजे करे हिकिड़ो त इहो थियो। वरी ॿी जाइ जो कुल या अहलल किताब ला तग़लू फ़ी दीनकुम ग़ैरिल हक़, अहले किताब माना ईसाइनि खे थो चए, हिंदुनि खे चए थो, यहूदियुनि खे चए थो त तव्हां पंहिंजे दीन में अहिड़ियूं शयूं न कयो जेके तव्हांजे असुलु किताबनि में कोन्हनि। वला ततबियू अहवाकुम, ऐं तव्हां पंहिंजे सदनि ते न हलो, पंहिंजे ख़्वाहिशनि ते न हलो। क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़बुल व अज़ल्लू कसीरा, जेके इहे पंहिंजनि क़ुर खे छॾे पंहिंजनि तरीक़नि ते हलिया त इन्हनि पाण बि गुमराह थिया ऐं ॿियनि केतिरनि खे गुमराह कयूं। व ज़ल्लू अन सवाए सबील, ऐं उहे सिधे रस्ते खां थिड़ी विया। तंहिंजे करे हिते जेको आहे सो मग़ज़ूब जो इहो जेको गुमराह आहे उहो इहो आहे जेको सो क़ुर ते नथो हले या चवे त क़ुर ॾुखियो आहे। उन खां पोइ वरी हिकिड़ो क़ुर में अचे थो सूरे बक़रा में त मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, माना जेको असां हिन खे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च था कनि। लेकिन हे थो चवे लम युबैन अलाह ताला हिन अल क़दर अलज़ी यंबग़ी, छो त हिन में त अलाह ॾसे कोन थो त इन्फ़ाक़ कयूं था अलाह जे रस्ते में केतिरो ॾियूं, कॾहिं ॾियूं ऐं कीअं कयूं, केतिरो रखूं, केतिरो छा कयूं। हाणे इन जो जवाबु वरी क़ुर पंहिंजो पाण ॾिए थो अॻिते हली सूरे बक़रा में, चए थो व यसलूनक माज़ युनफ़िकून, तव्हां खां पुछनि था त अलाह जे रस्ते में केतिरो सही, क्वेश्चन अची वियो। हाणे अलाह एक्सप्लेन थो करे, कुलिल अफ़वा, चई जेको तव्हांजी ज़रूरत खां वधीक अलाह जे रस्ते में ॾेई छॾियो। कज़ालिक युबैनुल्लाहु लकुम आयात लकुमुल आयात, चए थो अलाह पाक ॾिसो कीअं तव्हांखे खोले पंहिंजूं आयतूं ॾसे थो, लअल्लकुम ततफ़क्करून, त जीअं तव्हांखे सोचो ऐं सम्झो। उन खां पोइ हदीस शरीफ़ में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ए इब्न आदम, हाणे माना थो कयां सिधी, ए इब्न आदम, तूं जेकॾहिं पंहिंजी ज़रूरत खां वधीक माल अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदे, नेक कमनि में ख़र्चु कंदे त तो लाइ बहितर आहे। अगरि ईअं न कंदे त तुंहिंजे लाइ बदतर थींदो, छाकाणि त पंहिंजे ज़रूरत आहार पंहिंजे ऊपर ख़र्चु करण में तव्हां ते ॾोह न थींदो। सदक़ात ख़ैरात जी अदायगीअ में त उन खे पहिरीं ॾियणु शुरू कयो जंहिंजी तव्हां कफ़ालत कयो था, माना जेके तव्हांजे अंडर में आहिनि। ऐं चए थो ॼाणे छॾियो त ॾियण वारो हथु वठण वारे हथ खां बहितर आहे। माना किफ़ालत माना जेकॾहिं तव्हांजा पंहिंजो औलाद त पहिरीं उन्हनि ते ख़र्चु कयो, वरी जेकॾहिं तव्हांजा का मिट माइट आहिनि, ग़रीब ॿार आहिनि त उन्हनि ते ख़र्चु कयो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो आहे त इन्फ़ाक़ कहिड़ो थींदो ऐं कीअं थींदो। वरी ॿी जाइ ते अचे थो वलज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू, हिकिड़ा माण्हू पंहिंजी कमाईअ मां ख़र्चु कनि था पर ज़ाया नथा कनि। वलम यक़्तुरू, न वरी सफ़ा कंजूस थी था वञनि। व कान बईन ज़ालिक क़वामा, विच जो रस्तो इख़्तियार कनि था। इहो अलाह साईं फरमाए थो। हाणे वरी अचूं था आयत बकरा में त मिनन नास, के त इंसान में हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि आहिनि मई यक़ूल आमन्ना बिल्लाह व बिल यौमिल आख़िर, चवंदा त असां अलाह खे मञूं था, क़यामत थींदी हिसाब ॾींदासीं। वमा हुम मोमिनीन, पर असल में इन ॻाल्हि ते हिनखे यकीन ई कोन्हे को, माना इहे मुनाफ़िक़ आहिनि। हाणे चए थो त लम यज़कुर हुना बयाननि हाउला मुनाफ़िकीन, चए त मुनाफ़िक़नि जी त ज़िक्र ई कोन थो करे, अहिड़े केरु आहिनि उनखे असीं कीअं सुञाणूं। तंहिंजे करे अलाह ताला इन खे क्लियर थो करे, चए थो विमन हौलको मिनल आराब मुनाफ़िकून व मिन अहलिल मदीना, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ऐं असांखे बि चए थो तव्हांजे आस पास ऐं शहर में। हाणे मां त हाणे इन जी माना उहा लफ़्ज़ी त कयां कोन थो न, लफ़्ज़ी माना त आहे त जेके तव्हांजे दहयात में या ॻोठनि में रहनि था या जेके शहर में रहनि था इहे मुनाफ़िक़। पर हाणे मां माना कंदो तव्हांजे घिटियुनि में अचण में वञण में केतिरा मुनाफ़िक़ मरदू अल निफ़ाक़, ऐं इहे निफ़ाक़ खे चंबड़ी पिया आहिनि। ला तालहुम न नालहम, चए थो तव्हां उन्हनि खे नथा सुञाणे सघो, लेकिन अलाह चए थो मूंखे सॼी ख़बर आहे। स नुअज़िबु मरतैन, इनखे ॾींदुसि ॿ अज़ाब, सुम युरदऊन इला अज़ाबिन अज़ीम, पोइ हिनखे वॾे अज़ाब ॾे मोटाईंदासीं। वरी जाइ ते हिकिड़ी जाइ ते अचे थो सूरे बकरा में अलाह यस्तहज़ी बिहिम, माना अलाह हिननि जी इस्तिज़ा थो करे, माना अलाह जेको आहे सो हिननि खे, छो त अलाह सां धोखो था कनि, उन्हनि जे रिएक्शन में अलाह हिननि जी इस्तिज़ा थो करे। लेकिन हीअ कहिड़ी इस्तिज़ा आहे, कहिड़ी इस्तिज़ा कीअं आहे, हाणे उनखे सम्झूं था। सूर हदीद में यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात लिल्लज़ीन आमनुनज़ुरूना व नक्तबिस नूरिकुम, हे केस थो ॿुधाए अलाह साईं त
जॾहिं क़यामत जे ॾींहं ते जेके जन्नत में पास थींदा वेंदा उन्हनि खे उते घुमण फिरण जे लाइ हिकिड़ो एयर कंडीशन मिलंदो, माना हिकिड़ो गोलो हूंदो जेको अंदरि हुन में एसी हूंदी, ऐं हीअ घुमंदा खिलंदा वेंदा, मुंहं में रौनक हूंदनि, चहिरे ते गुलाबी हूंदनि, एॾा ख़ुशि पिया घुमंदा। त हिते वरी जेके मुनाफ़िक़ आहे न, मुनाफ़िक़ कंहिंखे चइबो आहे जो अंदर में कारो पर मुंहं में सुठो थिए, हा साईं मां बाहियां, वेह भलनि सां त भलो, वरी चोरनि सां त चोर, शराबियुनि सां त शराबी, त इहो माण्हू मुनाफ़िक़ आहे। त इहे मुनाफ़िक़ मर्द ऐं औरतूं चवंदा इन्हनि ईमान वारनि खे लिलज़ीन आमनुन ज़ुरूना, त चवंदा बीहो बीहो बीहो, हाणे बीहण लाइ त चवंदा बीहो, माना हे जो घुमनि पिया त उनखे रोकींदा। हाणे रोकण वारा ज़ारा माइट हूंदा न, मिसाल तौरु अंदरि माउ आहे एसीअ में ऐं हे जो पुट ॿाहिरि या धीअ ॿाहिरि जहन्नम जे बाहि में, बाहि त ओॾी महिल अञा कान हूंदी पर गर्मी में हूंदी, त छा चवंदा हिननि खे ॾिसी, चवंदा त यार हिननि वटि त हिकिड़ो को सिस्टम आहे जंहिंजे अंदरि ई ख़ुशि लॻा पिया आहिनि, त हिननि खे रोके चवंदा न नक़्तबिस में नूरिकुम, इहो जेको तव्हांखे गोलो लॻल आहे न एसिन वारो, इहो असांखे थोरो टुकड़ो असांखे ॾियो। त कील अर्जियू वराकुम फल तमिसू नूरा, त हू चवंदा त हितां हिन मां अधु हिसो तव्हांखे नथो मिली सघे, असांखे जितां मिलियो आहे न पोयां आहे जाइ, उतां वञी तव्हां वठो। हाणे त पोइ छा थियो, उते जो वेंदा वठणु, फ़ज़ुरिब बैनहुम बिसूरिन लहू बाबुन, अंदरि जो वेंदा त उन एरिया मां जितां इहा शइ मिले पई जो वेंदा त हिकिड़ी इनविज़िबल, माना ॾिसण में न ईंदी भित लॻल हूंदी, ठका वञी मथो लॻंदो हुन में, ऐं उन में जेको आहे सो उन में दरवाज़ो हूंदो जेको हिन लाइ न खुलंदो, बातिनू फ़ी रहम, अंदरि हूंदो एयर कंडीशन हूंदी, रहमत हूंदी, वरी ज़ाहिरू मिन क़िबिल अज़ाब, ऐं ॿाहिरि जेको हूंदो सो सख़्तु अज़ाब हूंदो। त हाणे इहे हिन जेके अलाह फरमाए थो त अलाह हिननि सां इहा जुठ कंदो, त इहा जुठ आहे न हिननि जी, हिन सां इहा जुठ थी आहे, इहे मुनाफ़िक़नि सां इहो अलाह ताला करे थो, मां हिन सां ईअं कंदुसि। वरी अचे थो ॿी जाइ ते क़ुर शरीफ़ में त सुमुन बुकमुन उमियुन फम ला यरजून, चए थो त इहे माण्हू जेके आहिनि न, जेके हिन ते मोटनि नथा, त माना सम्झो त इहे ॿोड़ा गूंगा ऐं अंधा आहिनि। हाणे ॿोड़ो गूंगो अंधो ॿुधायो त उहो कमु कहिड़ो कंदो, माना हिकिड़ो हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो थी वियो न, ॿोड़ो बि हुजे गूंगो बि हुजे अंधो हुजे त न उथी सघंदो न वेही सघंदो, ज़ाहिर त ॻाल्हाईंदो बि कोन्हे, छो त जेकॾहिं पंहिंजो ॿोड़ो आहे त लफ़्ज़ बि न कोन यादि कया हूंदा, ॿोड़ो माण्हू ॻाल्हाए कोन सघंदो, ऐं जेको आहे सो त पोइ इहे इन जे करे जेकॾहिं हिकिड़ो इंसानु हिन दुनिया में कननि हूंदे अखियुनि हूंदे अलाह जे क़ुर खे नथो पढ़े, त इन खे अलाह साईं चए थो त इहो ॿोड़ो गूंगो आहे, फम ला यरजून, तंहिंजे करे ई क़ुर ते नथा अचनि। तंहिंजे करे अलाह साईं हिते क्लियर करे थो त ॿी जाइ ते त इन जो मतिलबु छा आहे, ॿोड़ा गूंगा केरु आहिनि, ऐं इहे छो फ़ाइदो नथा वठी सघनि हिन क़ुर मां ऐं पंहिंजे अखियुनि मां ऐं कननि मां ऐं वात मां। हाणे उहो क़ुर इन खे एक्सप्लेन थो करे ॿी जाइ ते, न त माण्हू पुछंदा इहे छा आहे। अलाह फरमाए थो सूरत अल अहकाफ में, चए थो लक़द मकन्नाहुम फी मां इन मकन्नाकुम फी, असां बि हिननि खे उहो पावर ॾिनो, उहे शयूं ॾिनियूंसीं अॻियनि क़ौमुनि खे जेके तव्हांखे बि ॾिनियूंसीं। वजअलना लहुम समअ व अबसारन व अफ़िदा, ऐं पोइ असां उन्हनि खे ॿुधण बि ॾिनो, ॾिसण बि ॾिनो ऐं सोचण जी दिलि ॾिनी, पर फमा अगना अनहुम समअहुम, त इन जे ॿुधण इनखे को फ़ाइदो कोन ॾिनो, वला अबसारुम, न हुननि जे ॾिसणु फ़ाइदो ॾिनो, वला अफ़िदो, न हुन जे दिलि या अकुल हुनखे फ़ाइदो ॾिनो, मिन शयूं हिकिड़ी ज़रीबी इज़कानू यजहदून, जेकॾहिं क़ुर जी आयतुनि सां वेड़ कंदा ऐं इनखे बि न मञींदा। वहाक बि हिम मां कानू बि यस्तज़ून, इहा जेका अखियुनि कननि ऐं सभु कुझु हूंदे बि अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनऊं, त पोइ इहा जेको अलाह सां मज़ाक़ कंदा अलाह जे दीन, छो त अलाह ॻाल्हाइणु चाहे थो नथा ॿुधनि, त पोइ त अलाह चए थो त पोइ इहा जेका इस्तेज़ा कनि था, अलाह चए थो इहा उन्हनि खे ख़ुदि वकेड़े वेंदी। वरी ॿी जाइ ते क़ुर पाक में अलाह फरमाए थो लक़द ज़रअना लिजहन्नम कसीरन मिनल जिन वल इंस, चए थो असां जहन्नम में काफ़ी मोकिलींदासीं खोड़ सारा इंसान ऐं जिन। अलाह साईं इन्हनि छा कयो, चई लहम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा, ऐं हुननि खे अकुलु ॾिनो, हुन सां कॾहिं सोचनि बि कोन, लहुन अयुनि ला युबसिरुन बिहा, अखियूं ॾिनी मान हुन मां सही शइ ॾिठनि कोन, लहम आज़ानुनि ला यस्मऊन बिहा, कन ॾिना मान कोन ॿुधनि, माना हे सॼी ॻाल्हि हेॾे पियो थो करे। पोइ चए थो जेकॾहिं इहो को आहे इंसानु ऐं पर खाए अलाह जूं शयूं थियो, अंब बि खाईंदो, अंगूर बि खाईंदो, हाणे वरी अॼुकल्ह गिदिरा आहिनि, गिदिरा वेठो खाए, वरी मच्छूं वेठो खाए सभु कुझु थो, पर न ॿुधे थो न ॾिसे थो, न ॿुधे थो छाजे लाइ, जीअं मेंहुं हूंदी आहे न, हाणे मेंहुं आहे, मेंहुं गाह ॾे निहारींदी डुड़ंदी वेंदी, पाणीअ जे कूनर ॾे ॾिसंदी डुकंदी वेंदी, लेकिन मेंहुं खे चइजो आ मेंहुं छा हाल आहे, ख़ुशि आहीं,
कीअं तबियत अथई जवाबु ॾींदी। त उहे बि इंसान आहिनि जेके जानवर वांगुरु खाइण लाइ डोड़ंदा, फ्रूट ॾे डोड़ंदा, माल ॾे डोड़ंदा, पर असलु उन्हनि में आहे ई कान त तव्हां इहे जेके शयूं अलाह जूं खाओ था कंहिं तव्हांखे ॾिनियूं आहिनि, ऐं उहो जेको मालिक तव्हां सां ॻाल्हाए थो तव्हां हुनखे ॿुधो कोन था, त पोइ अलाह सवाइ चए थो पोइ इहे माण्हू छाजे बराबरि आहिनि? उलाइक कल अनाम, इहे जानवरनि वांगुरु आहिनि, बलहुम अज़ल, पर जानवरनि खां बि वियल आहिनि। छो त जानवर त जानवर आहे, तूं इंसान जॾहिं जानवर थी वञी, तुंहिंजो कमार उहो खां पियां घुमां कयां, ऐं इहो नथो सोची त हीअ कंहिं मूंखे शयूं ॾिनियूं आहिनि, ज़मीन कंहिं ठाही आहे, छो मां हिते आयो आहियां, त बलहुम अज़ल, पर जानवरनि खां बि किरियल आहिनि। उलाइक हुमुल गाफ़िलून, इहे गाफ़िल आहिनि। वरी अचूं था, अलाह फरमाए थो त इन कुंतुम फी रैबिन, जेकॾहिं तव्हांखे हिन क़ुर ते शक आहे, मिमा नज़ल न अला अब्दना, जेको मूं पंहिंजे बाने ते नाज़ुल कयो आहे। हाणे हिते त चए थो अब्दना माना मुंहिंजो बानो, त हिन मथे लिखियो आहे त लम यसरा हुना बि इस्म हाज़ल अब्द करीम, इहो केरु आहे भलारो शख़्स जंहिंजो अलाह ॻाल्हि थो करे त तव्हां क़ुर खे शक था कयो जेको मूं पंहिंजे बाने ते नाज़ुल कयो आहे। हाणे अचो त ॾिसूं था अब्द केरु आहे। हिते त कोन थो एक्सप्लेन करे त अब्द केरु आहे। ॿुधो, अचूं था सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, अते चए थो आमिनू बिमा नुज़िल अला मुहम्मदिन, कई क्लियर केरु आहे उहो अब्द? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए थो ईमान आणियो जेको असां नाज़ुल कयो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। माना क़ुर में जेकॾहिं हिकिड़ी जाइ ते नथी थिए त वरी ॿी जाइ ते हुनखे एक्सप्लेन करे छॾे, तॾहिं था चऊं त क़ुर सचो आहे ऐं जेको क़ुर आसान आहे, इन खां ॿाहिरि वञण जी तव्हांखे ज़रूरत कान्हे। पंहिंजे तर्जुमे सां माना कंदव तव्हांखे 100% न, पर घटि में घटि 85% तव्हांखे इंफॉर्मेशन सीधी सही मिली वेंदी, जेका तव्हांखे जन्नत ते वञण जे लाइ काफ़ी आहे। बाक़ी 10-15% जेके ॾुखिया मकान तव्हां वरी न सम्झ में अचे त न छॾे ॾियो उन्हनि खे। असलु हीअ आहे त जेको मुहकम आयात आहिनि न, उहे ईअं ई आहिनि जेके 60-70% मुहकम आयात आहिनि, तव्हां उहे माना कंदो जंहिंजी माना सिधी सही आहे। बाक़ी मुतशाबिया आहिनि, माना जेकॾहिं मिसाल तौरु अलाह चए थो जेको जिन खे क़ुर ॿुधण सां जो सीनो तंग थिए थो त उनजो मिसाल ईअं ॼण आसमान ते चढ़नि था। ठीकु आहे, माना मथे चढ़ण सां सीनो तंग थिए थो, छो थो तंग थिए उन जी तव्हांखे ज़रूरत कान्हे। पर साइंस वारे खां पुछंदव त जेकॾहिं जीअं मथे वेंदो त ऑक्सीजन घटिजी थी वञे, तव्हांजो कंहिं हद ते ईंदव तक़रीबन मां सञा थो त 20,000 फुटनि खां पोइ तव्हां साहु न खणी सघंदव, पोइ तव्हांखे ऑक्सीजन खपे। तॾहिं जहाज़ जेके वेंदा आहिनि उन्हनि खे आर्टिफिशियल हवा ॾींदा आहिनि अंदरि, छो त हवा ई कान्हे का उन लेवल ते। तंहिंजे करे अलाह ताला इहो फरमाए थो त मथे चढ़ंदा त सीनो, त इहा आहे मुतशाबियात। भला यकीन खणी कयो न त जेको क़ुर नथो ॿुधो सीनो तंग थो थिए, ऐं जॾहिं हुनजो मिसाल जीअं मथे चढ़े थो त सीनो तंग थो थिए, इहा ॻाल्हि आहे। तंहिंजे करे जेको आहे सो चए थो त हिन बाने ते ऐं बाने जो अची वियो एक्सप्लेनेशन, त इहो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ब्रेक वठूं था, हिन प्रोग्राम खे जारी रखूं। अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम जारी रखूं था। असांजो मौज़ू इहो आहे त बयानुल क़ुर बिल क़ुर, यानी क़ुर पाक पंहिंजनि मुक़ामनि खे पाण एक्सप्लेन थो करे। तंहिंजे करे जॾहिं तव्हां माना सां कंदव न त हिकिड़े हंधि थोरो मुंझंदव, त वरी अॻिते हली उहा क़ुर उन शइ खे वरी वाज़े करे थो छॾे। मिसाल तौरु हाणे वरी वठूं था मिसाल, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बशिर लज़ीन आमनू अमिलु सालियात। अलाह ताला फरमाए थो रसूल सलाम तव्हां ख़ुशख़बरी ॾसियो जेके ईमान आणनि था, नेक अमल कनि था, अन लहुम जन्नातिन, उन्हनि खे अहिड़ी जन्नतूं मिलंदियूं तजरी में तय थियल अनहार, जंहिं ॾेठां नहरूं आहिनि थियूं। हाणे हिते कोन थो ॾसे त नहर छा आहे, कहिड़ियूं नहरूं आहिनि, कचे पाणीअ जूं आहिनि, कहिड़ियूं नहरूं आहिनि। हिते बि असां वटि वाह वहनि पिए था, त अलाह ताला खां इहो पुछंदासीं त हाणे सम्झाए। पर हिते त चऊं था बसि नहरूं हूंदियूं, पर अलाह ताला वरी इन खे बि अॻिते एक्सप्लेन थो करे। छा थो चवे? चए थो फी हा अनहारुनि, जन्नत में अहिड़ियूं नहरूं आहिनि या वाह आहिनि, मिमा आहिनि ग़ैर आसिन, उन में पाणी आहे पर उहो पाणी धप कोन थो करे। हिकिड़े त उहे नहरूं थियूं, माना साफ़ मिनरल वाटर हलंदो पियो, सम्झा, ऐं उन में कॾहिं बि ख़राबु कोन थींदो। अनहार में लबन लम यत ग़ैर तामऊं, वरी खीर जूं वाहियूं आहिनि, खीर जूं नहरूं, लम यत ग़ैर तामऊं, जो फिटंदो बि कोन, माना हमेशह फ्रेश ई रहंदो। अनहार में ख़मरन लज़तिन लिल शारबीन, वरी शराब जूं जी नहरूं आहिनि जेके पीअण में एॾो मज़ो आहे जंहिंजी का ॻाल्हि कान्हे का, करे छॾियईं न। हाणे अलाह पाण थो एक्सप्लेन करे, वरी थो चए अनहारुनि में असलिन मुसफ़ा, वरी माखीअ जूं नहरूं आहिनि ऐं से बि छणियल माखी, लहूं फ़ीहा मिन कुल समरात, ऐं पोइ जन्नत में इन खां अलावा ॿिया
बाग आहिनि ऐं उन में मेवा आहिनि, समरात आहिनि, व मग़फ़िरत में रबिम, ऐं पोइ अलाह जी मग़फ़िरत। कमन उहो ख़ालिदुन फिलनार, चई भला इहा फैसिलिटी बहितर आहे या हिकिड़ो जेको वञी जहनमे में पियो आहे हमेशह लाइ। वसुकू मान हमीमन फ़क़त फ़क़त अम आहुम, त उहो पाणी अहिड़ो पीए जो जीअं पीए त उनजा आंड्रा फाड़े छॾे, माना अहिड़ो हिकिड़ो सड़ियल पाणी जंहिंमें जीअं की चइबो आहे न कट वारो पाणी जेको आंड्रा फाड़े छॾे, की उहो बहितर आहे या तव्हां इहे बहितर आहियो। वरी अचे थो मिसाल तौरु हिते सूरे माइदा में, वलहूं फ़िया अज़वाजुन मुतहरतुन, जन्नत में तव्हांखे मिलंदियूं घर वारियूं पाक, वहूं फ़िया ख़ालिदुन, हमेशह रहंदो। हाणे हिते उहो घर वारियूं अज़वाजुन, इन जी डेफिनेशन त कान्हे साईं, केरु हूंदियूं, नंढियूं हूंदियूं, वॾियूं हूंदियूं, केरु हूंदियूं, इहे कहिड़े क़िस्म जूं हूंदियूं। हाणे अचूं था, अलाह थो चए थो इंदहुम कासरात तरफ़ ऐं वॾनि अखियुनि वारियूं, नज़रूं झुकायल हूंदियूं, अहिड़ियूं सुहिणियूं हूंदियूं क अन हुनल याकूत मरजान, अहिड़ियूं सुहिणियूं ॼण हीरा ऐं मोती। ऐं वरी व कवाइब अतराबा, वरी तव्हांजूं हम उमिरि हूंदियूं, हूरुन ईन, वॾनि अखियुनि वारियूं हूंदियूं, क अमसा लूल मखनून, अहिड़ियूं सुहिणियूं हूंदियूं जीअं न की मोती हूंदा आहिनि ढकियल। जज़ाम बिमा कानू या मलून, इहो तव्हांखे अलाह बदिलो ॾींदो जेके तव्हां अमल अहिड़ा कया। पढ़ियव, ॿुधव, करे छॾी एक्सप्लेन। वरी अचे थो असांखे व यख़्तऊन मां अमर अलाह बि ऐं यूसल, चए थो त हिन जी माना आहे त अलाह जेको चए थो त हीअ शइ ॻंढियो, हे हुनखे कटिनि था। पर हाणे हिते त असांखे ख़बर कान थी पए त इहो ॻंढण वारियूं कहिड़ियूं शयूं आहिनि अलाह साईं जेके असीं कटियूं था। इन खे हाणे हीअ सूर बकरा आहे था। हाणे अचूं था सूरतुल मुहम्मद आहे नंबर 22 में, चए थो अलाह फरमाए थो फ़हल असई तुम इन तवलई तुम अन तुफ़सिदू फिल अर्द व तुक़तियू अरहामकुम, चई त जेको आहे सो तव्हां ज़मीन में घुमो फिरो था ऐं फ़साद कयो था ऐं मिटी माइट खे कटियो था, माना अरहाम जेके तव्हांजे रहम में आहिनि, माना माउ जा हक़ न ॾियणु, भेण खे भेण ग़रीब लिठी आहे उनखे कटण जा हक़ कटे अचणु उनजो, बल्कि उन जा भेण जा ज़मीन ते उनखे हिसो न ॾियणु ऐं उहा खाई वञणु। हिते जेके असांजा सभु माण्हू आहिनि कंहिं पंहिंजे भेण खे घणा था भेण खे हिसो ॾियनि। भई फ़र्ज़ु करो हिकिड़े 1000 एकड़ ज़मीन आहे, हिकिड़ो पुटु आहे, ॿियो धीउ आहे, त पोइ कानून मुताबिक़, इस्लाम मुताबिक़ उहो 600 खण ज़मीन एकड़ हू खणंदो ऐं 400 या 350 एकड़ भेण खणंदी। ॾियनि था न, शादी कराईंदसि पोइ ॾींदसि या जहेज़ जेके वाणिया ॾींदा आहिनि, छो त वाणियुनि में औरत खे विरासत आहे ई कान, त कुझु न कुझु त कंपेंसेट कंदा न। त हिते बि साईं अमीर वठि, हे फ्रिज ॾिनीसीं तोखे, हे ॾिनोसीं फर्नीचर जो, घर जो कमिरो ॾिनोसीं, बसि बाक़ी जेको आहे सो तोखे विरासत मां न ॾींदासीं। इहे आहिनि जेके पंहिंजे मिटनि माइटनि जा हक़ कटिनि था। उन खां पोइ चए थो त रसूल सलम फरमाए थो त को अहिड़ो गुनाह नाहे जंहिंसां आख़िरत जे अज़ाब जो अलाह ताला उन लाइ तयारु कयो आहे, जेको सो ऐं दुनिया में बि अज़ाब ॾियणु लाइक़ु थियो, सवाइ चए थो त हाणे मां वरी माना सही थो कयां, मां मिन ज़म्बिन अजदुर युअज्जिलुल्लाह लिसाहिबी, चए थो अहिड़ा गुनाह आहिनि जेको हिन दुनिया में उनजो अज़ाब ॾिए थो, ॿियनि जे लाइ ॿियो रखे थो आख़िरत में बि दुनिया मां कहिड़ो कहिड़ो, ऐं ॿिया रखे थो आख़िरत जे लाइ। कहिड़ो आहे हिन दुनिया में, छा ॾींदो, मन मिनल बग़ा, जेको हिते बग़ावत थो करे, कथियत रहम, जेको मिटनि माइननि जा हक़ खाए थो, पंहिंजा रहम कटे थो, भेण खे हिसो नथो ॾिए, इन जो अज़ाब मां हिन दुनिया में ॾींदुसि, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ अचे थो, चवंदा आहिनि माण्हू यकुल नू मिन बिबाद व नख़ुर बिबाद, माना क़ुर जे कुझु हिसनि ते हलंदासीं, कुझु न मञींदासीं, कुझु असीं इनकार कंदासीं, कुझु मञींदासीं। यूरीद ऐं यतख़िज़ु बेन ज़ालिक सबीला, ऐं उहे चाहिनि था त विच जो रस्तो वठूं। त अलाह फरमाए थो उलाइक हुमुल काफ़िरून हक़ा, इहे सचा त काफ़िर इहे ई आहिनि। आतना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, इन्हनि जे लाइ अज़ाब मुहीन असां कयो आहे। माना इहो चवण त हे मां खां न हलंदो, पर जीअं हक़ी काफ़िर इहे आहिनि, हालांकि कंहिं क़ुर जे हिसे ते हलनि बि था। ॿी जाइ ते अचे थो त हुअ लज़ी ख़लक़ लकुम मा फिल अर्द जमिया, चए थो जेको कुझु हिन ज़मीन में अलाह साईं सभु शइ जेका पैदा कई तव्हांजे लाइ आहे। सुम अस्तवा इल सवा, पोइ पंहिंजे अर्श ते मुतवजह थियो। हाणे चए थो त माना त इन जो मतिलबु आहे त ज़ाहिर आहे इन मा फिल अर्द जमीअन ख़लक़ बि फ़यल क़बिल समा, छो त हिन मां त ख़बर थी पए त पहिरीं ज़मीन में अलाह ताला सामान ठाहियो, पोइ पंहिंजे आसमान ते वियो। हाणे अचो त ॾिसूं छा थो चवे। अलाह फरमाए थो ज लफ़िया रवासी मिन फ़ोकिया, वरी चए थो मां ज़मीन में पहाड़ खोड़िया,
पोइ बारक फिया, वरी हिन में मिनरल्स रखियमि, त हिन सोन रखियमि, चांदी रखियमि, पेट्रोल रखियमि, क़दर फिया अक़वा थिया फी अरबा अयामिन, वरी हुन में जेका एनर्जी ऐं ॿियूं शयूं विधियूं आहिनि चइनि दौरनि में, सवाल साइलीन ऐं पुछण वारनि लाइ इहो बराबरि आहे। सुम अस्तवा इल समा वे दुखाननि, पोइ आसमान ॾे तवजह कयईं जेको दूं, माना इहो वाक़ई इहो आहे त पहिरीं ज़मीन ठाही अथसि पोइ आसमान ॾे तवजह करे थो। हाणे क़ुर शरीफ़ में हिकिड़ी ॿी आयत आहे जंहिंमें कुझु एक्सपीरियंस जी ज़रूरत आहे। चए थो त आदम अलैहिस्सलाम खे अलाह साईं चयो त हीअ जेके शयूं आहिनि इहे तूं ॿुधाए, त छा त आदम अलैहिस्सलाम खे जेको रूह ॾिनो अथई सॉफ्टवेयर उहो इंडिपेंडेंट आहे, माना हू सोचूं करे सघे सभु। फ़रिश्तनि खे लिमिटेड आहे, माना हुननि खे जेका ड्यूटी मिले थी बसि उन खां ॿाहिरि निकिरी नथा सघनि। हा, शैतान खे बि जेको रूह में सॉफ्टवेयर आहे उहो बि इंडिपेंडेंट असां वांगुरु आहे। त आदम अलैहिस्सलाम खे चयईं त काल या आदम अंबियुम असमाहिम, त चयईं हे तूं शयुनि जा नाला ॿुधाए, त छो त पहिरीं फ़रिश्तनि खे चयईं ॿुधाए, चयईं असांखे कहिड़ी ख़बर, इहो त तूं असांखे इल्मु ॾिनो ई कोन्हे, असांजो लिमिटेड इल्मु आहे। त आदम अलैहिस्सलाम फलम मां अंबा हुम बि असमाहिम, जॾहिं आदम अलैहिस्सलाम सॼा नाला ॿुधायो, काल अलम अकुल लकुम, त फ़रिश्तनि खे चयईं तव्हांखे मूं कोन्ह चयो त इनी आलमुल ग़ैब समावात वल अर्द, माना मूंखे इल्म ग़ैब आहे ज़मीन आसमान जो, माना क़ादिर आहियां, मां ख़ालिक़ आहियां, मां डिज़ाइनर आहियां। व आलम मां तुबदून व मां कुंतुम तख्तुमून, ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे जेका तव्हां ज़ाहिर कयो था, जेका शइ लिकायो था। हाणे हिन में अलाह ताला इहो कोन्ह थो ॾसे त लम युबैन हुना अल्लज़ी कानू यक्तमून, जेका शइ लिकाइनि था। हाणे अचो त क़ुर खां पुछूं त कीअं था लिकाइनि शइ। ॿुधो, सूरतुल बकरा, इज़ कुलना लिल मलाइकति इसजुदू आदम फसजदू इल्ला इब्लीस, त मलाइकनि खे अलाह चयो सजदो कयो, आदम खे सजदो कयनि सभिनी, इला इब्लीस न कयो। अबा वस्तकबर, चई मां न कंदुसि, ऐं तकबर कयईं, कान मिदल काफ़रीन, ऐं इन जे रिज़ल्ट में काफ़रनि में शुमारु थी वियो। हाणे इन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त लव कुंतु आमिरन बशरई यसजुद बशरन अमरात अमरतु लिमरात अन तस्जुद लिज़ौजिहा, चए थो त इंसान खे सजदो जाइज़ कोन्हे, न को पेरे पई कंहिंखे मिलणु जाइज़ आहे, न के गोॾनि ते हथ रखे मिलणु जाइज़ आहे। चए थो जेकॾहिं मां अलाउ कयां हा त हिकिड़ो इंसानु ॿिए इंसान खे सजदो करे, त मां हुनजी ज़ाल खे चवां त पंहिंजे मुड़ुस खे सजदो कर। जंहिं ॿुधो तर्जुमो भली, रसूल ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि नहीं, अगर मैं किसी बशर को हुक्म देता कि वो किसी दूसरे इंसान को सजदा करे, तो मैं औरत को हुक्म देता कि अपने खावंद को सजदा करे, अपने आर पर उसके हकूक़ की बरतरी की वजह से। वरी हाणे अचे थो इज़ कुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम, त चए थो त असां फ़रिश्तनि खे चयो त आदम खे सजदो कयो। हाणे हिन लिखियो आहे मथां त लम युबैन हुना हल काल लम ज़ालिक क़बल ख़लक़ आदम बाद ख़लक़हू, चई ईअं इहा मां त नथो सम्झां त इहा ॻाल्हि हिन सही लिखी आहे। चए थो हिन में ज़ाहिर न आहे त फ़रिश्तनि खे जेको सजदे जो चयो अथई आदम अलैहिस्सलाम खे ठाहिण खां अॻु या ठाहिण खां पोइ, ज़ाहिर आहे त ठाहिण खां पोइ चयो हूंदे, ख़बर न आहे त हीअ हिन बयान क़ुर में हिन इहो छो कयो आहे। एनीवे ॾिसूं था। हाणे अचे थो इज़ काल रब्बुक लिल मलाइकत इनी ख़ालिकुन बशरन मिन सलसाल मिन हमैन मसनून, चए थो त मां 105 अंसर जेके आहिनि उन मां हिकिड़ो इंसानु ठाहियां थो। फ़ैज़ा सवाई थो, जॾहिं मां ठाहे बसि कयां, पर नफ़क़्त मीन रूही, ऐं पोइ में रूह विझां, पर कऊ लहू साजिदीन, पोइ सजरे में किरी पियो। त हिन में क्लियर थी वियो त माना आदम अलैहिस्सलाम खे ठाहिण खां पोइ, उनखे जेरे करण खां पोइ चइनि थो सजदो कयो, तंहिंजे करे। हाणे इब्लीस चए थो न, त इब्लीस न कयो, त अचे थो इला इब्लीस अबा वस्तकबर, इनकार कयईं ऐं तकबर कयईं। त हिते अलाह कोन थो ॾसे त आख़िर इहो इनकार छो कयईं या तकबर छो कयईं। हिन में कोन लब इहो न मौजूब इस्तक़बार फी ज़ामो, छा हुन शैतान इब्लीस सोचियो, छो तकबर कयईं, कहिड़ी रीज़न ई, उनजो रीज़न वरी क़ुर चए थो काल अना ख़ैरन मिनहू, चए थो मां हिन आदम अलैहिस्सलाम खां ख़ैर आहियां, वधीक फज़ीलत वारो आहियां। ऐं रीज़न फज़ीलत जी कहिड़ी थो ॾिए, चए थो ख़लक़ तनी मिन नारियूं, तो मूंखे बाहि मां पैदा कयो आहे, ख़लक़ तो मिन तीन, हिनखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, माना मिटी बाहि खां ख़सीस आहे, तंहिंजे करे मां हिन खां बहितर आहियां, मां पाण खां ख़सीस खे सजदो न कंदुसि। ऐं वरी चवेसि थो काल लम अकुन ले असजुद लि बशरन, आउं हिकिड़े बशर खे सजदो कोन कंदुसि, ख़लक़ तो मिन सलसाल मिन हमैन मसनून, जंहिंखे तो मिटीअ जे गारे मां पैदा कयो आहे। इहो रीज़न हुनजे तकबुर करण जो। हाणे उन खां पोइ त आदम अलैहिस्सलाम खे अलाह साईं चयो त हलो ज़मीन ते वञूं, छो त हुन वरी शैतान हुन खां वणु खारायो, वणु खाराइण जे करे जेके मसइला पैदा थिया, जीअं हेठि वञो
ऐं जेको आहे सो आदम अलैहिस्सलाम खे दुनिया में मोकिले छॾियईं। हाणे पे तो आदम अलैहिस्सलाम घुमंदो वते, हाणे अलाह सां कॉन्टेक्ट कोन थो थिएसि। हिते तकलीफ़ ॿ अथसि, हिते पंहिंजो मानी पचाइणी अथसि, खाइणो अथसि, गुज़र करिणो आहे, घरवारी गॾु अथसि मथां। तंहिं ते जेको आहे सो अलाह साईं खे चईसीं, अलाह साईं भला अहिड़ी का मूंखे शइ ॾिसिजो, मां तोखां तौबा कयां, मूंखे तूं माफ़ी ॾी। त हिते चए थो त फ़तलक का आदम रबी कलमातिन, पोइ सिखियो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कुझु जुमिला दुआ जा। पर हिते लिखे थो मतां लम लम युबैन हुना महाज़ी कलमात। हिन सूर बकरा जी आयत नंबर 60 में अलाह साईं इहो कोन थो ॾसे त इहे कहिड़ा कलमा सिखियो। हाणे वरी इहा अलाह ॾसे थो असांखे सूर ऐराफ़ जी आयत नंबर 23 में कहिड़ा कलमा सिखियो। ॿुधो, चए थो काला माना ॿिन्ही ॼणनि चयो रबना ज़लमना अनफुसना, यानी बीबी हवा ऐं आदम सां ॿई ॼणा था चवनि अलाह साईं असां ज़ुल्म कयो आहे पंहिंजे पाण ते, असां तुंहिंजो चयो वठूं हा त हिन असांखे तकलीफ़ में न पऊं हा। वरी लम तग़फिर लना व तरहमना, पर जेकॾहिं तूं असांजी मग़फ़रत न कंदे ऐं असांजी रहम न कंदे त नकूनन मिनल ख़ासिरीन, त असां मरी वेंदासीं, खसारे में हलिया वेंदासीं। इहा आहे उहा दुआ जेका रब हिननि खे सेखारी, अलाह खां घुरियनि, तॾहिं अलाह हिननि जो सॼा इहे पोयूं ख़तमु करे ऐं अॻिते जे लाइ हुनजो रस्तो खोलियईं। ऐं असांखे बि इहा दुआ यादि करणु खपे। काला क चवंदा छा चवंदव, रबना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। रब साईं तूं मग़फ़िरत न कंदे, असांजी रहम न कंदे त असां खसारे में हलिया वेंदासीं। हलो ब्रेक वठूं था, पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे ॾिसो, क़ुर शरीफ़ में असीं तव्हांखे उहे आयतूं ॿुधायूं था, चवणु चाहियूं था त क़ुर पंहिंजी ॻाल्हियुनि खे पाण ई किथे न किथे वञी एक्सप्लेन करे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां हिन क़ुर जो तर्जुमो कंदव त घणे में घणि 99% तव्हांजे ज़हन में सुवाल न पैदा थींदा। हाणे हिते सुवाल पैदा थिए थो, मिसाल तौरु सूर बकरा जी आयत नंबर 40 में अलाह ताला फरमाए थो या बनी इसराईल अज़कुरू नेमती अल्लती अनअमतु अलैकुम। चए थो बनी इसराईल जंहिंखे मां तव्हांजे मथां नेमतूं कयूं आहिनि न, त उहे त यादि कयो न। हाणे हिते चए थो लम युबैन हुना माहाज़ी नेमत लती, चए हिन आयत में त कोन थो ॾसे न त कहिड़ियूं बनी इसराईल ते नेमतूं कई, लेकिन किथे त ॾसींदो न। हलो अॻिते, हे आहे सूर बकरा आहे नंबर 57 में, चए थो छा थो चवनि, चए थो ज़ललना अलैकुल गमाम, चए थो तव्हां वारियासीं मैदान में हओ, पोइ तव्हांखे गर्मी पई लॻे, पोइ मां मथां तव्हांजी ककरनि जी छांव कई। वाह अंज़लना अलैकुम मन वसल आहे, वरी उते तव्हांखे कुझु कोन हो त मां तव्हांजे नबीअ जे दुआ जे करे मां तव्हांजे मथां तितरनि जो ॿोड़ ऐं जेको हलवो मोकिलियईं। हिकिड़े त इहा नेमत। वरी चवनि थो इज़ नजई नाकुम मिन आले फ़िरौन, ऐं तव्हांखे मां फ़िरौन जे खां बचायो, यसू मूनकूं सूअल अज़ाब, तव्हांखे अहिड़ो बुछड़ो अज़ाब ॾींदा हुआ, कहिड़ो युज़बिहून अबनाकूं, तव्हांजा पुट कुहंदा हुआ, उहो यस त हुन निसाकूं छोकिरियुनि खे बचाईंदा, माना छोकिरियूं वॾियूं थियनि हुननि जे कमु अचनि। वफ़ी ज़ालिकुम बलाउ में रबिकुम अज़ीम, इहो तव्हांजे मथां अलाह जे तरफ़ां वॾी आज़माइशी। वरी अलाह फरमाए थो त पोइ मां तव्हां छा कयो, व नुरीद अन नमुन अलज़ी नस्तुदीफ़ू फिल अर्द, पोइ असां चाहियो त हे जेके कमज़ोर आहिनि ऐं आहिनि इन्हनि खे मां इन्हनि जे मथां इनाम कयां, ऐं इन्हनि खे जेको आहे सो मां हिन ज़मीन में पावर ॾियां। व न जलम आयमतऊं व न जलम वारसीन, पोइ असां हिननि मां हिननि खे बादशाहियूं ॾिनियूं ऐं हिननि खे हिन ज़मीन जो वारिस कयो, माना प्रॉपर्टी मिलनि। ऐं उनखां पोइ व नुमकिन लहूं फिल अर्द, ऐं पोइ हुननि खे हिन ज़मीन में असां रहायोसीं। व नूरीअ फ़िरौन व हामान व जुनूदुमा मिनुमा कानू यह ज़रून, ऐं असां फ़िरौन खे उहो ॾेखारियो जेको हिन खां डिॼंदो हो त हे कीअं पावर में अची ऐं फ़िरौन तबाह थी वियो। हाणे वरी ॿी जाइ ते अचे थो त रब साईं फरमाए थो सूर बकरा आहे नंबर 40 में औफ़ू बि अहदी ऊफ़ बि अहदकुम, माना तव्हां मुंहिंजो वाइदो पूरो कयो त पोइ मां बि तव्हां सां पंहिंजा वाइदा पूरा कयां। ॾिसो न अलाह ताला इहो ई थो फरमाए त जीअं चए थो न त तंहिंजे करे लम युबैन हुना मां अहदऊ व मां अहदम, हिन में ख़बर नथी पए त असां अलाह सां कहिड़ो वाइदो कयो अथई ऐं पंहिंजो ऐं अलाह जो असांखां कहिड़ा वाइदा वरिता अथई, पाण पंहिंजा कहिड़ा वाइदा कंदो असांखे पूरे करण लाइ, हिते ख़बर कान थी पए। लेकिन अचूं था सूरतुल माइदा में, इन में अलाह साईं इहे एक्सप्लेन थो करे, चए थो काल अलाह इनी माकुम, नंबर 1 त अलाह चए थो मां तव्हां सां गॾु आहियां। लेन अकुम तुम सलात, जेकॾहिं निमाज़ क़ाइमु कंदो, आयतई तुम ज़कात ज़कात ॾींदो,
व आमंतु बि रुसली ऐं मुंहिंजे रसूलनि खे मञींदो व अज़र तुमुहुम उन्हनि जी इज़त कंदो ऐं व अकरज़ तुमुलाह करज़न हसना ऐं तव्हां अलाह जे रस्ते में ख़ैरात करे कर्ज़ ॾींदव ल उकफ़िर अनकुम सयातिकुम त आउं तव्हांजूं बुरायूं मटाए छॾींदुसि वल उदखिलनकुम जन्नातिन तरजी में तहतिल अनहार त पोइ तव्हांखे ज़रूरु दाख़िलु कंदुसि जन्न में जंहिंमें नहरूं वहनि थियूं। इहो अलाह जो असां सां वाइदो आहे। वरी अलाह फरमाए थो असां खां कमु कहिड़ो आहे वज़खसन अलाह मीसाकल जिन ऊतुल किताब अलाह ताला इहो वाइदो वरितो उन्हनि खां जिन खे क़ुर ॾिनई। कहिड़ो वाइदो आहे? हीअ हाणे असां खां वाइदो वरितो अथई। ॿुधो चए थो वल तुबई नुनहू लिनास वला तख़्तुमूनहू त क़ुर खोले खोले माण्हुनि खे ॿुधाइजो माना ऐं वला तख़्तुमूनहू पंहिंजे फ़िरके खे जाइज़ रखण लाइ का आयत लिकाइजो न। इहो आहे असां सां अलाह जो वाइदो। ऐं अलाह असां सां वाइदो कहिड़ो कयो आहे त मां तव्हांखे जेको आहे सो तव्हांजे गुनाह माफ़ु कंदुसि ऐं तव्हांखे जन्नत में दाख़िलु कंदुसि। ऐं असां खां थो चवे त तव्हांजो कमु आहे त क़ुर खे ॿुधायो। हे जो तव्हांखे ॾिसो न असीं सभु आयतूं खोले ॿुधायूं था वला तख़्तुमूनहू के माण्हू लिकाइनि था छो त उन मां हुननि जे अक़ीदे ते ज़रब थी पए वग़ैरह वग़ैरह। अलाह ताला पंहिंजी हिफ़ाज़त करे। वरी चए थो वस्ताइनू बि सबुर व सलात माना तव्हां सबुर खां मदद वठो ऐं निमाज़ खां। हाणे जेको आहे सो इस्तिआना बि सब्र अल अमूर दुनिया वल आख़िरत ला अशकाल फी आहे। चए त हिनखे थोरो असांखे अञा सम्झ में नथो अचे त इहा सभु इहो जेको माना मदद जेको वठूं था माना मदद वठो सब्र खां या मदद जेके थोरो एक्सप्लेनेशन मिले। नंबर 1 इन सलाह तनहा अनिल फ़हशा अल मुनकर सभ खां पहिरीं जेकॾहिं निमाज़ पढ़ंदव न त उहा तव्हांखे बुराईअ खां ऐं मुनकर खां ग़लति खां रोके थी। छो त जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो था त ओॾी महिल तव्हां क़ुर पढ़ो था त उन में जेके इंस्ट्रक्शन्स अचनि था उन जे करे तव्हां बची वेंदव। हाणे असां वटि त अखियूं ॿूटे बीहूं था घटि में घटि क़ुर में जेके निमाज़ में पढ़ियो वञे थो उहो नोट करे असां घर में वञी ॾिसूं त इन में अॼु अलाह असां सां छा ॻाल्हायो आहे। चए थो जेकॾहिं निमाज़ पढ़ो था उहा तव्हांखे बुराईअ खां ऐं मुनकर खां रोके थी। वरी उन खां पोइ चए थो वमुर अहलक बि सलात वस्तबिर अलैहा पंहिंजे घर वारनि खे बि निमाज़ जो हुकुम कयो ऐं इन ते मज़बूत रहो। ला नसअलुक रिज़्क़न असां तव्हां खां को रिज़्क़ त कोन था घुरऊं न हुन नर्ज़ुकुक असां तव्हांखे अलाह चए थो मां तव्हांखे रिज़्क़ ॾियां थो वल आक़िबतुल तक़वा जेके परहेज़गार आहिनि उनजी पछाड़ी भली थींदी। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तव्हां मां हर कंहिंजा ॿ जेके आहिनि न से तव्हांखे विरसे में शयूं मिली थियूं वञनि। हाणे चए थो त ॿ ठिकाणा तव्हांखे मिलनि था। हिकिड़ो तव्हांखे ठिकाणो उनजी अलाटमेंट जहन्नम में थी थिए ऐं ॿिए जी ठिकाणे जी अलाह ताला तव्हांजी जन्नत में माना ॿई अलाटमेंट तव्हांजे नाले ते लिखियूं पियूं आहिनि। हाणे अॻिते ॿुधो त चए थो मा मिनकुम मिन अहदिन इल्ला लहू मंज़िलान मंज़िलुन फिल जन्नत मंज़िलुन फिल नार फ़ैज़ा मात फ़दख़ल नार पर जेकॾहिं मरे थो दोज़ख में वञे थो त जेको जन्नत में तव्हांजी अलाटमेंट ई वरिस अहलुल जन्नत मंज़िलहू त तव्हां वारी अलाटमेंट वरी जन्नतनि ॿियनि खे विराइजी वञे थी। फ़ज़ालिक कोलहू ताला इन लाइ अलाह ताला चए थो उलाइकुमुल वारिसून वारिसन अलाह ताला बचाए। माना असांजी हर का इंसान जी जहन्नम में बि अलाटमेंट रखियलु आहे ऐं जन्नत में बि रखियलु आहे। ऐं जेकॾहिं असीं हिकिड़ो माण्हू जहन्नम में हलियो वियो त जेका हुनजी प्रॉपर्टी जन्नत में रखियलु हुई उहा ॿियनि खे विरहाई थी वञे। ॿी आयत आहे क़ुर जी त इनकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तख़ाज़कुमुल इजल याने तव्हां पाण ते ज़ुल्म कयो जो तव्हां काबे जी वञी या गऊं जी पूॼा कई। हाणे इहे केरु आहिनि? इहा छा आहे? गऊं किथां आई आहे? हालांकि अॼु बि असांजे हिंदू भाउरनि वटि गऊं मोतबर आहे उनखे जहिड़ा पिया हलंदा आहिनि मुस्लमान सां त गऊं खे न को हिननि जे मंदरनि में बि गऊं जा जेके से बुत लॻल आहिनि। आख़िरी आहे छा? हक़ीक़त में हिंदुनि जो मज़हब सभिनी मज़हबनि खां पुराणो आहे। हीअ हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे। इन्हनि जे ज़माने में जेको आहे सो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे जमायत खे वठी दरिया टिपी वियो त कंहिं ॻोठ में हिन जो मंदरु लॻल हो ऐं उन में गऊं जो बुत रखियलु हो जंहिंजे इबादत पे कनि उते जेके वेठा हूंदा आहिनि जेके मुजावर उहे वरी ॾोकड़नि कमाइण लाइ माण्हुनि खे कूड़ा किसा ॿुधाईंदा त साईं हिकिड़ो आयो अंधो सॼो थियो वग़ैरह वग़ैरह। त पोइ जो सामरी जेको न उहो वरी मिनिस्टर हूंदो हो रोमन एम्पायर में फ़िरौन वटि त उहो बि हालांकि उहो बि बनी इसराईल हो उहो ख़ुदि रोमन त कोन हो तंहिंजे करे उहो बि निकितो मूसा अलैहिस्सलाम सां गॾु पर इंटेलिजेंट माण्हू सिर्फ़ु मंदर जो वञी वेठो उते जो हुन ॾिठा त वाह जा हे जेका गऊं आहे इन मां इहा त बाक़ाइदे कमु थी करे
ऐं इहे जेके असांजी जेका मुरादूं पूरियूं थी करे, इहे गाबो जेको आहे या गऊं चओ, पोइ इन छा कयो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं लाइ हलियो वियो अलाह जो इल्मु हासिलु करण लाइ पहाड़ ते, त पोयां हिन छा कयो जो माइन खे जीअं लाहियो लाहियो ज़ेवर लाहियो 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 हिनखे ॻारे हिकिड़ो गाबो ठाहियो, हुन में टुंग कई ऐं हवा जे डायरेक्शन में रखी जीअं हवा लॻे पई त आवाज़ु पियो करे, त माना माण्हुनि खे बि चए त हाणे हीअ ॻाल्हाए थो असां सां। त अलाह ताला फरमाए थो त इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तख़ाज़िकुमुल इज्ल, तव्हां हिन गाबे खे अलाह सम्झी पाण ते ज़ुल्म कयो। त चए थो इहो हाणे अलाह ताला एक्सप्लेन करे त इहो कहिड़ो गाबो किथां आयो आहे। अचो, चए थो वतख़ज़ क़ौम मूसा मिन बादी मिन हुलियहिम इजलन, मूसा अलासी क़ौम जॾहिं मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि ते पहाड़ीअ ते वियो, तूर ते वियो अलाह सां क़ुर हासिलु करण लाइ, त हिननि हिन जे ज़ेवरनि मां जेको आहे सो इहो गाबो ठाहियो, जसद लहू खुआर, हुन में टुंग अहिड़ा कंहिंजो आवाज़ु हवा जो आवाज़ु कढंदो। ऐं फ़कालू हाज़ा इलाह कुम व इलाह मूसा फ़नसीअ, त इहो साम्हूं सभिनी खे चयो बाबा हे तव्हांजो रब आहे ऐं रब मूसा आहे, पर जेको आहे सो मूसा अलैहिस्सलाम विसरी वियो तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ। तंहिंजे करे हीउ जेको अॼु गाबो आहे न, अॼु बि मंदरनि में हिन जी पूॼा कई थी वञे। ॾिसो न आहे छा, त इहा साॻी आहे, इहा जेका ख़ानदान आहिनि न, इहे मरनि कोन था, इहे माना पाण में इहो विरासत या ट्रांसमिट कंदा था रहनि आदतूं पंहिंजूं, जो अॼु ताईं इहा शइ हालांकि केतिरी पुराणी आहे, लेकिन जे बावजूदि। त पोइ छा थियो, फ़ज़ालिक अलकी सामरी, इहा तरकीब सोची सामरीअ, अख़रज लहू इजलन जसन लहू ख़्वार, ऐं पोइ हुनजो जिस्म ठाही जंहिंमां वरी आवाज़ु निकिरे पियो, आवाज़ु टुंगनि मां हवा मां। फ़कालू हाज़ा इलाह कुम इलाह मूसा, ऐं माण्हुनि खे चई हीउ तव्हांजो रब आहे ऐं मूसा अलैहिस्सलाम जो रब आहे। क्लियर थी वियो त इहो कहिड़ो जेको हो सो इहो हो। पोइ अलाह ताला फरमाए थो त सुम कसद कुलूबकुम मिन ज़ालिक फ़हिय कल हिजारा, चए थो पोइ उन खां पोइ तव्हां जूं अहिड़ियूं दिलियूं सख़्तु थी वियूं ॼण पथर। हाणे इहो थिए थो, हाणे ॾिसो न हीउ क़ुर शरीफ़ घरनि में पियो आहे, पोतियुनि में वेड़ियो पियो आहे, ॾिसी 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 असांजी दिलियूं सख़्तु थी वेंदा, पियो आहे पियो आहे पियो आहे, बसि माना कॾहिं बि को फ़िक्रु कोन थो थिए। हा ओचितो न क़ुर असांखे मिले हा बाबा अलाह साईं मोकिलियो त सभु चवनि छा आहे ॾिसूं छा थो करे, ओॾी महिल सभु कनि। हाणे जेको मथे पियो ई पियो आहे, बसि पोइ हा बसि खणी वधि वधि चुमंदासीं। त इन्हीअ वांगुरु इन्हनि माण्हुनि वटि अलाह चए थो त जॾहिं त फसुम कसद कुलू मिन बाद ज़ालिक फ़यकल हजारा, तव्हांजी दिलियूं सख़्तु थी वियूं, पथर जहिड़ियूं थी वियूं इन खां पोइ। ऐं पोइ इहा दिलनि सख़्तु जो सबबु छा आहे, हिते कोन थो ॾसे त लम युबयन हुना सबबु क़िस्वतुल कुलूब, हीउ जेको मथां लिखां थो न इहो ॾसे त हिन आयत में कहिड़ी शइ साफ़ न आहे। त चए थो हिते लम युबयन हुना, अलाह साईं हिते नथो एक्सप्लेन करे सबबु क़िस्वतुल कुलूब, त दिलियूं सख़्तु छो थियूं थियनि। हाणे अचो क़ुर में अॻिते ॾिसूं, अलाह फरमाए थो बिमा नक़ज़ मीसाक़हुम, जेको अलाह हिननि सां वाइदा वरिता आहिनि, जॾहिं उन मीज़ा वाइदनि खे टोड़नि था, लअन्नाहुम, न सिर्फ़ु लानत थो करे मथां, वजअलना कुलूबहुम कासिया, त हुनजा दिलि सख़्तु थो करे, पोइ माना क़ुर ते ईंदा ई कोन। वाइदा कहिड़ा आहिनि, सच ॻाल्हायो, ठगी न कयो, रुश्वतूं न खाओ, अवाम सां कूड़ न हणो, ऐं राति जो फहाशी न कयो, इहे सभु अलाह जा वाइदा टोड़नि था। ऐं नतीजे तौरु हिन जूं दिलियूं अहिड़ियूं सख़्तु थी थियूं वञनि जो कॾहिं बि क़ुर पढ़ंदा त उन्हनि ते क़ुर असर ई कोन कंदो, अलाह ताला फरमाए थो। तंहिंजे करे ॿियो सबबु फ़ताल अलैहिमुल अमद, वक़्तु गुज़िरियो, क़ुर मथे पियो आहे, ॾिसी 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 फ़कसद कुलूब, दिलियूं सख़्तु थी। माना इन जो मसइला त जेकॾहिं हिकिड़ी बाहि आहे, मिसाल तौरु तव्हां हिन बाहि खां कमु न वठो, हिनखे ॿधी लकड़ी हणी ऐं सॼो ॿधी छॾियो, 6 महीननि खां पोइ लकड़ी तव्हांजी बाहि चुरंदी बि कान, सख़्तु थी वेंदी। दिलियूं बि ईअं आहिनि, तव्हां जूं दिलियूं हिन क़ुर सां हरकत थियूं कनि, हिन सां दिलि ख़ुशि थी थिए, ईमान वधे थो, माना जेकी तहरीक हिकिड़ी त दिलि धड़के थी, उहा त हिन असांजे जिस्म जी आहे न, मां रूह जी ॻाल्हि थो कयां। रूह जी दिलि जेका आहे, क़ुर में चयो न फ़ैज़ा तुलियत अलैहिम आयातुना फ़ज़ादतहुम ईमाना, जॾहिं क़ुर पढ़िजे थो त हुनजो ईमान वधे थो, इहो दिलि में वधे थो न ईमान, त दिलि जेका आहे हिन क़ुर सां रिएक्शन करे थी। हाणे जेकॾहिं तव्हां क़ुर कोन था पढ़ो न, त हुन में रिएक्शन कोन वेही थी रहे, तव्हांजो सख़्तु थी वञे, अहिड़ो पथर थी वञे। तंहिंजे करे अलाह ताला खे हमेशह चइजे त कुर रब अग़फ़िर वरहम अंत ख़ैरु राहमीन, ए मुंहिंजा रब साईं तूं असांखे रहम कर, असांखे मग़फ़िरत कर, तूं हिकिड़ो बहितर सभ खां वधीक रहम कंदड़ आहीं। हाणे हे जेको मां तव्हांखे हींअर प्रोग्राम ॿुधायो आहे, इहो छा आहे त अलाह ताला हिन क़ुर खे क़ुर सां एक्सप्लेन कयो आहे, यानी क़ुर खे क़ुर सां एक्सप्लेन कयो अथई त जीअं असां किथे मुंझूं न। ॿी ॻाल्हि त हे ई क़ुर आहे जेको असां
इन शैतान खां बचंदासीं। हीउ सॼो ईअं सम्झो त एंटीडोट, एंटीडोट जो मतिलबु आहे त कंहिं बीमारीअ जो तोड़। हीउ इन जो शैतान ऐं जिननि जो तोड़ हिन में आहे, ऐं जेको नफ़्स असांजो ख़राबु थिए थो उन जो बि तोड़ क़ुर में मौजूदु आहे। जेकॾहिं असां इन्हनि ते हलंदासीं त इनशा अलाह ताला असांखे इन में वॾो फ़ाइदो पवंदो। हाणे जेको आहे सो हिकिड़ो ॿियो बि खणी सघूं था। अलाह ताला फ़रमाए थो त वला युक़बल मिनहा शफ़ात, यानी इन माण्हूअ जी शफ़ात क़बूल कान थींदी। कंहिंजी? चए थो त हिन मां त ख़बर पई थी त कंहिंजी बि शफ़ात क़बूल कान पवंदी, लेकिन क़ुर खे ॾिसूं था त छा थो अलाह साईं चवे। चए थो ज़ाहिर हाज़िल आया अदम क़बूल शफ़ात मुतलिकन योमल क़ियामत। हाणे इन खे सम्झूं था। अलाह छा थो फ़रमाए, कंहिंजी शफ़ात क़बूल न थींदी। वला यशफ़ऊन इल्ला लिमन निर्तदा वहुम मिन ख़शियत मुशफ़िकून। अलाह जी उन जी शफ़ात सिर्फ़ु उहे कंदा जंहिंसां रब राज़ी थींदो, ऐं उन्हनि जी शफ़ात क़बूल थींदी जेके अलाह जे ख़ौफ़ खां ॾकनि पिए था। उन्हनि जी अलाह क़बूल कंदो शफ़ात। अलाह फ़रमाए थो वला यरदाल इबादिल कुफ़ुर, अलाह ताला त नाशुक्रनि अलाह खे पसंदि ई कान्हे बाननि जी। ऐं पोइ वरी उते चवंदा फमा लना मिन शाफ़ीन, इहे जेके डोड़ंदा गुनाह था थियनि असांजी त केरु शफ़ात ई कोन थो करे। त अलाह फ़रमाए थो फमा तनफ़म शफ़ात शाफ़ीन, तव्हां बाबा तव्हांजी केरु शफ़ात कंदो बि न त अलाह चए थो तव्हांजा अमल अहिड़ा बुछड़ा आहिनि जो तव्हांखे उनजी शफ़ात फ़ाइदो कोन ईंदी। तॾहिं अलाह साईं फ़रमाए थो मन ज़लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला बिज़नी, केरु आहे अलाह जे मख़लूक़ जो उथी अलाह खे चए हिन खे छॾ, अलाह जी इजाज़त खां सवाइ को कोन्हे को। वरी ॿी जाइ ते क़ुर में अलाह फ़रमाए थो व कम मिन मलकिन फ़िस समावात ला तुगनी शफ़ातुम शैया, केतिरा फ़रिश्ता आहिनि ज़मीन आसमान में जो उन्हनि जी शफ़ात को असरु कान थी करे इल्ला मिन बाद ऐं याज़न अल्लाह, जेसि ताईं अलाह इजाज़त ॾिए लिमई यशा व यरदा, जंहिं लाइ चाहे जंहिंसां राज़ी थिए। वरी ॿी जाइ ते अचे थो यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ात, उन ॾींहुं फ़ाइदो कोन ॾींदी कंहिंजी शफ़ात इल्ला मन अज़न लहू रहमान, जेसि ताईं उनखे अलाह इजाज़त ॾिए व रज़ीअ लहू कोला, ऐं उन खां अलाह राज़ी थिए उन ॻाल्हाइण खां। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त फ़आती तहतुल अर्श, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उन वक़्तु मां अर्श जे हेठां आयुसि, पंहिंजे रब जे सजदे में किरी पियुसि, ऐं अलाह ताला जी जेका तारीफ़ जो अहिड़ो तरीक़ो मूं ते मुनक़श कयईं जो उन खां अॻु में मूंखे कोन ॿुधाई। बहरहाल हींअर मुंहिंजो हीउ टाइम ख़तमु थी आहे। वरी सुभाणे इहो पाठ मुकमल कंदुसि, उन सां गॾु वरी ॿियो हिसो कंदासीं इनशा अलाह ताला। अञा मूं वटि इन जे लाइ मवाद आहे त क़ुर में अलाह ताला क़ुर जे आयतुनि खे क़ुर मां ई असांखे एक्सप्लेन करे थो ॿुधाए। सुभान रबिक रबिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।